सी मारोन जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वही। अस्सलाम वालेकुम एवरीवन, दिस इज़ योर होस्ट एंड दोस्त मज़ा सेठार। असांजी जेका सिंध जी पुकार आहे, जेको स्पेशल ट्रांसमिशन आहे कंटिन्यूस असां हले पियो ऐं डिफरेंट जॻहनि ते असांजूं कैंप पियूं आहिनि, सिंध रिलीफ कैंप। ऐं हिन वक़्तु सिंध जी सूरत हाल जेका आहे छा माना उन बारे में ॻाल्हाइजे त केतिरो नुक़सानु थियो आहे या केतिरे हिकिड़ी परेशानीअ में आहियूं, केतिरी वॾी मुसीबत आहे। सो इहा शायदि मूंखे पर्सनली ख़बर त मां पाण राशन विढ़णु वञा थो नौशेरो फिरोज़ में, जामशोरो डिस्ट्रिक्ट में, हैदराबाद में, डिफरेंट जॻहनि ते, त केतिरी हालत आहे उहो मां पाण अखियुनि सां ॾिसी आयो आहियां, माना अखियुनि सां ॾिसां पियो। ऐं कैंप लाइ जेको राशन कलेक्ट थिए पियो, जीअं कमु थिए थो, जेतिरी माण्हुनि जूं कॉल्स अचनि थियूं, जेतिरा माण्हुनि जूं फ़ोनियूं अचनि थियूं, इवन खोड़ सारा मूं वटि मैसेजिस अचनि था सोशल मीडिया ते, चाहे इंस्टाग्राम हुजे, चाहे फेसबुक ते, अहिड़नि जॻहनि ते मैसेज अचनि जंहिं माना मूंखे कॾहिं यकीन कोन थो थिए त ईअं एॾो प्रॉब्लम, एॾी डिस्ट्रक्शन, एॾी वॾी तकलीफ़ आहे की जिन ताईं न। स्टेटिक्स ते वेंदासीं, 1.5 करोड़ खां वधीक माण्हू जेको मुतासिर थिया आहिनि, 500 खां वधीक डेथ थी चुकियूं आहिनि, कैनशा ॿुॾी वियो, दादूमेर डिस्टर्ब ख़तमु थी वियो, नौशेरो फिरोज़ में तबाही अची वई आहे, सखर थोरो घणो जेका आस पास इलाइक़े ॾाढी तकलीफ़ में आया आहिनि। ॿियूं जेके सभु ज़िला वठां थो, आहिस्ते आहिस्ते सूरत हाल डे बाय डे काथे न काथे वर्स्ट सिचुएशन हिकिड़ी क्रिएट थींदी थी वञे, ख़बर थी पवंदी। वरी भानसईदाबाद जी राति ॿुधूं त भानसईदाबाद में ॾाढो प्रॉब्लम अची वियो आहे, पाणी शहरनि में दाख़िल थी चुको आहे। इहा जेका शिफ्टिंग थी आहे, इवन पर्सनली जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, जिन खे माना अॻे असां सम्झंदा हुआसीं परे जूं ख़बरूं पवंदियूं, पर जेके दोस्तनि जा दोस्त आहिनि उहे मैसेजिस कनि था, उन्हनि माना सफ़ेद पोश माण्हुनि जी जेके फैमिलीज़ डिस्टर्ब थियूं, कंहिं स्कूलनि में वेठा आहिनि, कंहिं टेंट्स में वेठा आहिनि, उहा मूंखे हाणे अंदाज़ो थियो आहे त केतिरी वॾी तकलीफ़ में आहिनि, केतिरी वॾी पेन में आहिनि। सो बहरहाल इन लाइ इहो हिकिड़ो ई आहे कमु त गवर्नमेंट कमु करे या न करे, ऐं करे थी कोन थी करे। ऐं जेको आहे PDA में 7 अरब ॾिना आहिनि, उनखे अलावा PM अलॻि फंड रिलीज़ कयो आहे, ऐलान कयो आहे। हिन वक़्तु कमु थिए थो कोन थो थिए, पर एॾी वॾी तबाही आहे, हिन में ॾाढो ॾुखियो आहे शयूं टैकल करणु, शयूं संभालणु। पर जेके सोशल सेक्टर जा माण्हू आहिनि, जेके इंडिविजुअल बेसिस ते कमु कनि था, उन्हनि खे एप्रिशिएट था कयूं, जेको बि करे थो, जीअं बि करे थो, जेको बि माण्हू आहे, इवन को बि कंहिं माण्हू लाइ, इंसान लाइ ख़िदमत करे थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। अॼु असां कुझु गेस्ट गॾु आहिनि ऐं कुझु गेस्ट बाद में बि अची वेंदा। अॼु असां गॾु आहिनि पाकिस्तान हिंदू काउंसिल जो जेको चीफ कोऑर्डिनेटर आहे सागर कुमार जे आहे, उन सां बि असां कचहरी कंदासीं हाल उन्हनि जी बि खोड़ सारी एम्बुलेंसिस सर्विसिस आहिनि, राशन डिलीवरीज़ आहिनि, ऐं पेशेंट्स खे उतां जेके इंजर्ड आहिनि, डेफिनेट हेॾे वॾे पाणीअ में खोड़ सारा माण्हू जेके ॾाढी ज़ख़्मी थिया उन्हनि खे सर्विसिस ॾियणु, कैंप ताईं पहुचाइणु, उन्हनि जूं सार संभालणु, उन सां बि असांखे वेलकम कंदा। साईं अस्सलाम वालेकुम, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ुशि आहियो? मूंखे तव्हांजी चहिरो ॾिसी यादि आयो त हिकिड़ो इफ़्तार में तव्हां हिकिड़ो इफ़्तार कयो हुयो उन जे इम्प्रेस मार्केट जे ॿाहिरि, आई रिमेंबर त तव्हां हिकिड़ो हमेशह कंदा आहियूं असां इंटरफेथ ते इफ़्तार प्रोग्राम हमेशह। ऐं ईद मिलन हींअर कोविड में असां न कयो, कोविड जे करे, लेकिन इफ़्तार कॾहिं असां विसारियो न आहे। इफ़्तार प्रोग्राम हमेशह इंटरफेथ में असांजो वॾो यकीन आहे त हीअ सिंध जेका धरती आहे न, इहा मज़हबी हमायंगी जी धरती आहे, दरवेशन ओलियाइन जी धरती आहे। तंहिंजे करे हिते जेको आहे न उहो कोई अहिड़ो माहौल पैदा न थियणु ॾियणु खपे जो कॾहिं बि महसूसु न थियणु खपे त हीअ हिकिड़ी फैमिली जा मेंबर आहियूं। 100% फैमिली जा मेंबर, बिल्कुलु। इहा तव्हां डेफिनेट सिंधु आहे हिंदुनि जी, बेसुल जेके एक्चुअल रहवासी उहे ई रहिया आहिनि, उहे ई आहिनि। पोइ त माइग्रेशन थी वई, बहरहाल हिंदू असांजे पाड़नि में ओड़नि में दोस्तनि में असां ॾिसूं था, असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि। तव्हांजो बि ॾाढो कंट्रीब्यूशन रहियो आहे, हिंदू कम्यूनिटी ॾाढो कंट्रीब्यूशन रहियो आहे, सखर शिकारपुर में ॾाढो कंट्रीब्यूशन रहियो आहे, रड़की साहिबु खुली वियो आहे हुते लंगर लाइ, साईं साधराम हुते। हीअ धरती जेका आहे असांजी माउ आहे, बिल्कुलु। उनजी ख़िदमत जेकॾहिं सॼी ज़िंदगी मरण घड़ी ताईं कजे त बि घटि आहे, त बि घटि आहे। बिल्कुलु माउ जी ख़िदमत त ईअं ई थींदो। सो ॿियो असां सां गॾु आहे तमामु जंहिं हिकिड़ो काफ़ी हिकिड़ो रोल प्ले कयो आहे जेको औरतुनि जे हक़ुनि जे लाइ, पर्सनली आऊं नोहर के खोड़ सारियूं कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि, सोशल मीडिया ॾाढी एक्टिव आहे, अलाए केतिरनि औरतुनि जा मसइला उन हल कया, के तकलीफ़ूं, के जेको आहे घर जा जेके झेड़ा थींदा आहिनि, टॉर्चर्स हुजनि, हैरेसमेंट जा केसिस आहिनि, खोड़ सारा ऑलरेडी उन माण्हुनि जी हेल्प आउट कयो आहे। किथों किथों जे माण्हू जॾहिं उनजी चेट रखंदी आहे, ॾिसंदो आहे जॾहिं पर्सनली त ॾाढो इंस्पायर थींदो। डेफिनेट सिंध धरती में असांजी ॼाणूं ॾाढो तमामु बहितरीनु कमु कनि पियूं। वरी जेकॾहिं असांजो जेको हीउ बोर्ड जो सिलसिलो आहे, जेका ॾाढी तकलीफ़ थी आहे, उन में बि हुननि हिकिड़ी पाकिस्तान रिलीफ कैम्प जे नाले सां हिकिड़ी पंहिंजी कैंपेन स्टार्ट कई आहे। अॼु असां गॾु मारवी अवान बि गॾु आहे। मारवी कीअं आहियो? ठीकु आहे?
कयां अज़र, थैंक्स टू KTN के एॾे अहम मौज़ू खे उथारियो पिया ऐं हिनखे उथारींदा रहो, छो जो तमामु घणी ज़रूरत आहे कि असां ॿहिराड़ी में जेको इन वक़्तु हाल लॻो पियो आहे, जेके असांजे माण्हुनि जो सिंधियुनि जो असली हाल लॻो पियो आहे, उनखे माण्हू साम्हूं खणी अचे। बिकॉज़ इहा ॻाल्हि अॻियां कंदी हलंदमि कि नेशनल मीडिया ते एतिरो असांखे शुरू में नज़र न पियो अचे। सिंधी मीडिया तमामु सुठे तरीक़े सां उनखे हाईलाइट कयो आहे। असांजे रिपोर्टर्स खे शाबाश हुजे कि अहिड़ी जॻहुनि ते पहुता आहिनि जिते बिल्कुलु रस्ता बंदि थी विया हुया, त तमामु इहो सुठो रहियो। ॾाढो सुठो रहियो। डेफिनेट तव्हां बि एमरजेंसी रिस्पॉन्ड कुझु कमकार कयो पिया? हा, असां इहो कोविड-19 एमरजेंसी अपडेट्स पाकिस्तान सां मां हिकिड़ो ग्रुप ठाहियो हो। आई वॉज सिटिंग एट रेडियो पाकिस्तान जॾहिं कोविड जो सॼो सिलसिलो थियो। उते माण्हू मज़ाक पिया उॾाइनि, कोविड खे ॾाढो लाइट पिया खणनि, त उन ई टाइम मां पंहिंजे फेसबुक तां हिकिड़ो ग्रुप ठाहे छॾियो। उन में अॼु 62,000 माण्हू असां वटि पूरे पाकिस्तान मां ऐड आहिनि, जिन्हनि कोविड जे टाइम में बि तमामु घणे सुठे तरीक़े सां अॻिते वधी कमु कयो। ऐं जॾहिं बोर्ड वारो टाइम आयो त जीअं ई असां हुन में लिखियो कि बाबा ॾाढो सख़्तु वक़्तु आहे, असांखे कमु करण जी ज़रूरत आहे, त अलाए किथां किथां वॉलंटियर्स मां वटि अची विया कि मैडम असां बि कमु था करणु चाहियूं, मां जोही मां आहियां, असां बि कमु था करणु चाहियूं, मां जेको आहे उमरकोट मां आहियां, मां जुडो मां आहियां। इहे 3, 4, 5 जेको आहे ज़िलनि त तमामु घणो असां सां क्लोज़ली कमु कयो। पोइ असां ईअं कयो कि उन्हनि खे फाइनेंस त वेही कयूं पिया, छो जो जॾहिं बोर्ड आई उन महल सभु बोर्ड मुतासिरीन पंहिंजे ई इलाइक़नि जे ख़ुश्की वारे हिसनि में हुया, जिते उहे पंहिंजी जान बचाए करे निकिरी सघिया। हाणे उते उन्हनि खे बुख हुई, उन्हनि वटि कुझु बि न हो, त पोइ असां पंहिंजे वॉलंटियर्स खे फाइनेंस करे देगूं बचणा आहिनि, उन्हनि ताईं मानियूं पुॼाइण, इहे शयूं कयूं पिया। उन खां पोइ हींअर जेको फेज़ हले थो न, उन फेज़ में बोर्ड मुतासिरीन लॾे करे शहरनि जे विच में अची चुका आहिनि। उन में गवर्नमेंट जा टेंट सिटीज़ आहिनि, उते मौजूदु आहिनि। हर घिटी जे गवर्नमेंट स्कूल्स ऐं कॉलेजिस में मौजूदु आहिनि। हाणे असांजे क़रीब अची विया आहिनि, त उते विज़िट्स करणु, उन्हनि सां ॻाल्हाइणु, गवर्नमेंट जी जेकी कारकर्दगी आहे उनखे मॉनिटर करणु। उनजे अलावा ॾिसो, सिर्फ़ु हुननि खे छत ऐं मानी जी ज़रूरत नाहे, उन्हनि खे कपिड़नि जी बि ज़रूरत आहे। औरतुनि जूं हिकिड़ी स्पेसिफिक नीड्स आहिनि। उते हामला ख़वातीन आहिनि, उन्हनि औरतुनि खे बि घणी केयर जी ज़रूरत आहे। उते ॿार पैदा था थियनि। अॼु कासमाबाद वारे हिकिड़े सेंटर जे अंदरि 4 जोड़नि जी शादी आहे, कराइनि पिया उते मिली जुली जेके माण्हू आहिनि, जेके मदद था कनि, जेकी गवर्नमेंट जा जेके फोकल पर्सन्स आहिनि। बिकॉज़ दिस इज़ लाइफ, इहा हलणी आहे। उन्हनि खे हाणे अॻियां सेटल्ड करे उन्हनि जी हर नीड खे ॾियणो आहे। लेकिन अफ़सोस जी इहा ॻाल्हि आहे कि असांखे गवर्नमेंट जी तरफ़ां जेकी रिस्पॉन्स आहे उहो थोरो देरि सां नज़र आयो आहे। ऐं हिकिड़ो माण्हू जेके 4 ॾींहं तव्हां मानी न ॾियो, उहो ज़िंदा नथो रही सघे साइंटिफिकली। ऐं तव्हां ॾिसो हिते गवर्नमेंट 10-10, 15-15 ॾींहं बोर्ड खे 10 ऑगस्ट खां वठी आई स्टिल रिमेंबर 10-15 ॾींहं थी विया, लेकिन असांखे एक्टिव रोल नज़र न पियो अचे। हा, बचाइनि पिया माण्हुनि खे, कढनि पिया उतां बोट्स वग़ैरह मोकिलाए, लेकिन जेकी नीड्स आहिनि उहे उन्हनि जूं पूरियूं न पियूं थियनि। बट नाउ I think they have awakened or they are doing some efforts. So yes, we are with them. जिते उन्हनि खे असांजी ज़रूरत पवंदी, we will be doing that. No, this campaign is individual. This campaign is my family, my friends, or the people who are added in our group. They are doing. अच्छा, उन तव्हां माने इंडिविजुअल बेसिस ते हिकिड़ो कमु पिया कयो माण्हुनि खे जेको आहे थोरो फैसिलिटी। सर, तव्हांजो हवालो ॾियो, तव्हांजी एम्बुलेंसूं सॼे सिंध में ऑपरेशन्स हलनि पियूं। करंट डिस्ट्रिक्ट्स में सॼे टोटल ओवरऑल जिते बि फ्लड विक्टिम। मां तव्हांखे ब्रीफ कंदो वञा। पहिरीं त असां पाकिस्तान हिंदू काउंसिल जे प्लेटफॉर्म तां 14 एम्बुलेंसूं असांजूं ऑलरेडी 14 डिस्ट्रिक्ट में असांजूं ऑलरेडी अलॉट थियल हुयूं। ठीकु आहे। भई कम्युनिटी जे माण्हुनि खे या कंहिंखे ज़रूरत पवे थी त उहो एम्बुलेंस अवेल कनि। भली सिर्फ़ु उहो तेल जा पैसा ख़र्च कंदा आहिनि, बाक़ी ॿी का बि ख़र्चो कोन हूंदो आहे। हिन वक़्त में जीअं फ्लड जी इहा पोज़ीशन आई त असां हमेशह कोविड जॾहिं आयो तॾहिं बि पाकिस्तान हिंदू काउंसिल ऐं पाकिस्तान हिंदू कम्युनिटी पंहिंजे पाकिस्तान जी, पंहिंजी धरती जी, सिंध धरती जी उहा ख़िदमत कई जेका असांखां पहुची सघियो। उहा असांजो पैट्रन डॉक्टर रमेश कुमार MNA, उहो हींअर बि कैनेडा में आहे, लेकिन ॾींहं में 3 दफ़ा कॉल करे पुछंदो आहे अॼु छा थियो, अॼु छा न थियो, हिते राशन पए थो, हुते छा थियो। वॾी माना हिकिड़ी फ़िकर जेका हूंदी आहिनि, उहा फ़िकर जॾहिं लीडर में नज़र ईंदी आहे त पोयां टीम कमु कंदी आहे। काउंसिल जीअं हींअर फ्लड जो आयो तीअं काउंसिल अनाउंस कई भई असांजो जेको एम्बुलेंसूं आहिनि उहे सभु फील्ड में निकिरी वञनि। हिन वक़्त में काई कम्युनिटी कोन्हे, ही सभु हिकिड़ी हाणे फैमिली आहे। हिन वक़्त में का बि कॉल अचे थी तव्हांखे पहुचणो आहे।
पोइ वरी असांजो हिकिड़ो इजलास थियो त भई ख़ाली एम्बुलेंस वञे थी त हुनमें इहो मसइलो हल नथो थिए, पेशेंट त केॾांहुं मूव करियूं, रस्ता ई न आहिनि, हिननि खे उते ई ट्रीटमेंट मिले। असांजो फॉरेन काउंसिल जे इजलास में तय थियो त असांखे हिकिड़ी बजट मखसूस करणी आहे जेका एम्बुलेंस में पूरी मेडिसिन फिल हुजे। हर एम्बुलेंस में एंटीबायोटिक्स, डायरिया जी मेडिसिन, फर्स्ट एड्स, माना जेका मैक्सिमम असांखां पहुची सघे थो उहा मेडिसिन असांजी एम्बुलेंस में कवर आहे। उनमें डॉक्टर मौजूदु आहे, असांजो कोऑर्डिनेटर, हर डिस्ट्रिक्ट जो असांजा कोऑर्डिनेटर आहिनि, ऑब्जर्वर आहिनि, एडवाइज़र्स आहिनि, उहे माशाल्लाह तमामु सुठी वीचारा महिनत कनि था। असांजो तक़रीबन ॾिसो ठटरो हले थो, सुजावल हले थो, जुडो हले थो, नवकुड़ हले थो, नौशहरो फेरोज़ हले थो, लाड़काणो हले थो, जेकबाबाद हले थो, ऐं ॾहेड़की में हले थो। त इहे जेके सिटीज़ आहिनि, हाणे हैदराबाद हले थो, मीरपुर ख़ासि हले थो, इहे सभु कवर रेगुलर डेली बेसिस ते एम्बुलेंस वञे थी। अपडेट मूंखे त स्टेटिक्स जी ख़बर आहे ऐं मां पाण हाणे ग्राउंड बि वियो आहियां, मां कैंप ते वियां बि थो ऐं राशन कलेक्ट बि कयां थो ऐं डिस्ट्रीब्यूट बि कयां थो, माना मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे, ॾाढो वॾो नुक़सानु थियो आहे। तव्हांजे हवाले खां वधि में वधि किथे कहिड़े डिस्ट्रिक्ट में वधीक जेके तव्हां वधि में वधि कैजुअलिटीज़ खयूं आहिनि, छा अपडेट आहे तव्हां? ॾिसो ठटरो डिस्ट्रिक्ट जेके असांजी एम्बुलेंस कमु करे थी उन जूं मूं वटि रिपोर्ट्स आहिनि त जॾहिं एम्बुलेंस हींअर जॾहिं मां पाण बि ठटे विज़िट करे आयो आहियां, ठटरो सुजावल बदिन त मां पर्सनली विज़िट करे आयो आहियां, इवन हैदराबाद। जॾहिं मां ठटे में ॾिठो, असां पाण जॾहिं वियासीं हिकिड़ी कैंप में वियासीं, असांखे कुझु माण्हू नज़र आया, हिकिड़ी औरत हुई, हिकिड़ो मर्द हुयो, उनजी टंगनि में ज़ाहिर जॾहिं हू पाणी मां फिलड़ में निकिता आहिनि त उन्हनि जे असां जॾहिं मानी ॾिनी, यकीन करो कुझु लफ़्ज़ बयानु कंदे बि तकलीफ़ थिए थी, जेका हिन वक़्त में तकलीफ़ आहे। असां मानी ॾिनी, उन्हनि चयो मानी असां खाई छॾी आहे, असांखे हीअ ज़ख़म कीअं ठीकु थिए। उहो लाइव मां ॾिठो, उहो एम्बुलेंस में उन ई टाइम उनखे फर्स्ट एड करायो। वरी कुझु ॿार ॾिठा त डायरिया, कंहिंखे कालरा, कंहिंखे छा, तॾहिं असां वरी ॾिठो त हे हिननि जो इलाजु त कैंपनि में मुमकिन न आहे, हिननि खे छा करणु खपे। पोइ वरी असां उन ते सोच वीचार कयो, कुझु असांजा डॉक्टर्स आहिनि जेके असांजी काउंसिल जा मेंबर, उन्हनि सां डिस्कस कयो, उन्हनि चयो हिननि खे हॉस्पिटलाइज़ करिणो पवंदो। पोइ असां इहो कयो त कुझु हॉस्पिटल्स असांजा दोस्तनि जूं आहिनि, कुझु कंहिंजूं आहिनि, उन सां असां राब्तो कयो त जेकॾहिं असां पेशेंट खणी तव्हांजी हॉस्पिटल ताईं पहुचायूं त छा तव्हां फ्री ऑफ कास्ट हिन जो इलाजु कंदो? त माशाल्लाह हिन वक़्त में मुंहिंजे ख़्याल में जेको बि दर्द रखंदड़ माण्हू आहे उहो कंहिं बि हिसाब सां इनकार नथो करे, उनखां जेको पहुचे थो उहो करे थो। त असांजा कुझु वॉलंटियरली दोस्त राज़ी थी विया त ठीकु आहे, असांजो हॉस्पिटल तव्हां अवेल करियो, पेशेंट पहुचायो। पोइ असां एम्बुलेंस खे जेको सो उहे ऑर्डर कया त तव्हां इहे पेशेंट मूव करियो। अच्छा, एम्बुलेंस हाणे फ्री ऑफ कास्ट ही खणंदी आहिनि तव्हां? फ्री ऑफ कास्ट, कोई ऑयल तेल चार्जेस वार्जेस कुछ भी न आयल जी चार्जेस। ऑपरेशंस तां जो 24 डिस्ट्रिक्ट्स आहिनि तो हलन तकरीबन 14 डिस्ट्रिक्ट में 14 एम्बुलेंसूं हलन थियूं। जेकॾहिं ॿिए किथां कॉल अचे थी, जीअं हाणे हींअर असांखे हिकिड़ी कॉल आहे त सईदपुर, मटियारी, उॾेरोलाल, हिते वॾी तकलीफ़ आहे। उॾेरोलाल जो मंदिर बि ॾाढो पाणी हेठि अची वियो आहे। त हाणे संडे ते असांजो प्लान आहे, तव्हांजी मीडिया बि जेकॾहिं उन पासे आहे त तव्हां इन कॉन्टेक्ट रहिजो, त मां पाण बि हुन में शामिलु आहियां। असांजो डेलीगेशन आहे उन पासे, असांजो राशन ऐं मोबाइल मेडिकल कैंप इन्हनि टिनि हंधनि ते हैदराबाद खां असां निकिरंदासीं। इहे सईदपुर, उॾेरोलाल ऐं मटियारी, इहे टे कवर कंदासीं। अच्छा, वाह, वेरी गुड। ऐं जेको आहे अच्छा उनखे अलावा मतिलबु हाणे तव्हांजे 14 जेके मतिलबु टोटल 14 तव्हां एम्बुलेंस आहिनि जेके डिफरेंट जॻह ते ऑपरेशन 14 एम्बुलेंस आहिनि। हिकिड़ी मैयत बस बि आहे हैदराबाद में, उहा बि अनाउंस थियल आहे त कंहिंखे खपे त फ्री ऑफ कास्ट खणी फ्री ऑफ कास्ट। हाणे जिते कॉल थिए थी तव्हां उते वञनि था, जेकॾहिं उते का कैजुअलिटी आहे उते कैंप ते पहुचाए करे तव्हां ट्रीटमेंट वग़ैरह बिल्कुलु करायो वेठा। मारवी, तव्हां ॾियो हाल छा अपडेट आहे, माना ग्राउंड ते माना मूंखे अपडेट कयो त ग्राउंड ते छा अपडेट आहे? तव्हां केतिरनि डिस्ट्रिक्ट्स ते पाण विया किथे विज़िट कयो आहे तव्हां? हा मज़र, मां टंडो जाम वारे पासे वई आहियां, उनजे अलावा असांजो जेको उमरकोट वारो पासो आहे उते वई आहियां, ऐं जेके असांजे हैदराबाद सां लॻियल, जामशोरे सां लॻियल ॻोठ आहिनि उन्हनि में विया आहियूं। अलारखो सोलंगी थी वियो, शोरो ॻोठ वारे पासे थी वियो। खानपुर रोड खां त मां पाण क्रॉस करे कोटरी ख़ुदा जी बस्ती वेंदी हुयमि, ऐं अॼु मूंखे अफ़सोस थो थिए की उन रोड ते छतुनि ताईं पाणी भरियो पियो आहे। उनजे अलावा असांखे कॉल्स अचनि पियूं जेके माण्हू दादू में फासनि पिया, जीअं असांजो ड्राइवर आहे उनजी फैमिली, कुझु माण्हू जिन्हनि जी असां हमेशह मदद कंदा रहंदा आहियूं, उहे कॉन्टेक्ट में आहिनि, या कुझु बहिराड़ी जी मायुनि जा जेके औरतुनि जा मसइला हल कयासीं। बसि ईअं अचानक कॉल अची वेंदी, अॼु हिते फाथा पिया आहियूं, हर तरफ़ पाणी आहे, निकिरूं कीअं, का मदद कयो। अच्छा, हाणे मां कीअं थी मदद करे सघां? मतिलबु सोचे बि माण्हू पोइ कमिश्नर साहब सां कॉन्टेक्ट कयो कि बाबा ईअं माण्हू असांखे कॉन्टेक्ट कनि था, बिकॉज ऑब्वियसली
थी असां हिकिड़े सोशल हुन में आहियूं सेक्टर में, त तव्हां असां सां थोरो कॉपरेट कयो, इन्हनि खे तव्हां कढाइणो आहे। पोइ DC रिस्पॉन्स कंदा हुया ऐं असांखे नज़र आयो। ऑब्वियसली जान त बचाईंदा न त काॾे वेंदा, त उन्हनि खे बोट्स मोकिलणु सभु कुझु। अच्छा, इहो हिकिड़ो वक़्तु हो जेको मां तव्हांखे ॿुधायां थी न, पहिरियों फेज़ जंहिंमें असां फाइनेंस पिया कयूं, पंहिंजे जेके असांजा वॉलंटियर्स आहिनि जेके कमु था कनि उहे असांखे अपडेट्स पिया ॾियनि। जेको हींअर वारो फेज़ आहे न, उहो अञा वधीक ॾुखियो आहे, छो जो मां वञा थी कैंप्स में। मां तव्हां यकीन कयो, हींअर त शायदि मां ॾाढो ॻाल्हायां थी, हिते वेठी आहियां, सुबुह सिंध TV में ॻाल्हायां ई आहियां, बिल्कुलु चुप लॻी वई हुई मज़र। सम्झ में न पियो अचे की एॾी माण्हुनि जी उमेदूं आहिनि, एॾा मैसेजिस अचनि था, दी ते असां मानी न आहे खाधी, दी असांखे राशन ॾियो, ऐं हथ में हेतिरा सा फंड्स। छा करे माण्हू? तव्हां यकीन कयो, मां कॾहिं बि कंहिंखे नाहे चयो की भई मूंखे पैसा ॾियो, असां मिली कमु कयूं, लेकिन इहो एॾी तकलीफ़ वारो वक़्तु आहे की हिन में असांखे चवणो पियो की बाबा मां 50 सूट करे थी सघां, 50 मां ॿिया तॾहिं कंदमि जॾहिं तव्हां मां कोई मूंसां गॾु बीहंदो, त ईअं मिलाए करे करण जी कोशिश कयूं था। Everyone is doing like मतलब पर्सनली इहो त चलो ठीकु आहे, माना मां राशन कलेक्ट था कयो। JDC is doing amazing, हिन में को बि शक न आहे, सेकंड ओपिनियन आहे न JDC सां गॾु असां कमु पिया कयूं, माना मां पाण फिज़िकल वेंदो आहियां उन कैंप ते। JDC पाणी वारी पोजीशन में राशन त कुझु न थी वियो, जिते तव्हांजो जेको आहे ड्राई फूड ई हलंदो, जिते पाणी आहे, जिते तव्हां किचन में आहे ड्राई फूड ई हलंदो। इन में हिकिड़े फ़ाइदो बि आहे मज़र, इन में हिकिड़ो फ़ाइदो बि आहे। अगरि मां वटि 10,000 आहिनि ऐं मां हिकिड़े वक़्त जी सभिनी खे मानी थी खाराए छॾां, त उन्हनि 10,000 मां अगरि मां चणा, बिस्किट ऐं ख़ुश्क खीर थी वठी छॾां, त उन्हनि जो घणो वक़्तु घटि पैसनि में गुज़री वेंदो। अच्छा, द लैकिंग इज़ हियर, JDC is working good, but so many other people are working also. हर माण्हू कम थो करे, लेकिन रिसोर्सेस के प्रॉपर तरीके सां डिस्ट्रीब्यूशन उनजी न पई थिए। वी हैव टू डू वर्क नीड बेस, यानी नीड, जीअं अदा ॿुधायो की बाबा असां मानी ॾियण वियासीं त असां उते इलाज जी ज़रूरत ॾिठी त असां उन लाइ बि कमु कयो। इते जेकी डिस्ट्रीब्यूशन आहे उहा हिकिड़ी जाइ ते, हाणे मां कल्ह वई हुयमि, हिकिड़ी कैनेडा जी ऑर्गेनाइज़ेशन आहे, उन असांखे 100 माण्हुनि जा हंध, 100 फैमिलीज़ जा रिल्यू मथां पाइण वारी, इट्स आई हेल्प कैनेडा और समथिंग जे नाले सां। अदा मसूद इज़ अ वेरी गुड फेलो, त हुन मूंसां कॉन्टेक्ट कयो की अदी मां तव्हां सां करणु थो चाहियां। मां चयो वाई नॉट। हाणे 100 माण्हुनि जा उन्हनि असांखे हंध ॾिना, उन अलावा ॿारड़नि जा खीर। हाणे जॾहिं असां उते पहुतासीं, तव्हां यकीन कयो, हिकिड़े कमरे में मां पाण वई आहियां, मां ॾिठो आहे रिल्यूं अथनि, सामान अथनि, ताकी इन सामान खे असां उन्हनि माण्हुनि ताईं पुॼाए सघूं जिन्हनि खे अञा कोन मिलियो आहे। साॻी हिकमत अमली मां तव्हांजी ॻाल्हि कटियां थो, जॾहिं असां सोजावल वारे पासे राशन वञी ॾिना, रोड ते जेके माण्हू वेठा हुया, जॾहिं अञा करंट सिचुएशन हुई, त हुननि इहो चयो राशन त ॾिनो, इहे पचाईंदासीं कीअं? फौरन हिकमत अमली चेंज कई थी, राशन हाणे ॾिनो त ठीकु आहे, लेकिन सेकेंड डे पचियल खाधो शुरू करायो। ऐं हींअर असां काउंसिल जे जेको प्लेटफॉर्म था, मैक्सिमम पचियल खाधो खणी था वञूं, छो त अञा ताईं माण्हुनि रोडनि ते लकड़ियूं किथां आणनि, माचिस किथां आणनि, गैस किथां आणनि, कीअं पचाइनि, उहे देगड़ा देगड़ियूं, उन्हनि जा घर, उन्हनि जा सपना, उन्हनि जूं ॻाल्हियूं। हिकिड़ी ॿी बि ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे, बिरयानी बिरयानी बिरयानी। तव्हां ऐं मां जहिड़ो नॉर्मल माण्हू 10 ॾींहं बिरयानी नथो खाई सघे, जेको खणे देग खणी बीठो आहे, जेको मतिलबु उन में बीमार भी आहिनि, माज़ूर भी आहिनि, शुगर जा पेशेंट भी आहिनि। मतलब मां पाण कैंप्स ते विजिट कयो आहे, त इहे सभु कंप्लेंट्स आहिनि। मूंखे हिकिड़ी औरत चयो, ॾिसो न, 2 शयूं कंपेरिज़न कंदासीं न, 2 शयुनि ते कंपेरिज़न कंदासीं। हर माण्हू जो पंहिंजो घर त न आहे, कैंप में आहे। हिकिड़ो माण्हू पाणीअ में वेठल आहे, हिकिड़ो माण्हू पाणीअ मां रेस्क्यू करे असां कंहिंखे कैंप ते पहुचायो आहे, उहो कैंप वारो कम से कम सेफ आहे। हाणे ठीकु आहे, हुनखे एतिरो कंप्रोमाइज़ करणु घुरिजे मानीअ ते, ठीकु आहे। जीअं माईअ मूंसां औरत मूंसां न न न, तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झिया कोन आहियो। ॾिसो, मां डोनर आहियां, जहिड़ी 10,000 जी मां बिरयानी वठंदमि, ओड़ी ई 10,000 जी मां दाल चांवर बि त करे सघां थी। वाई असां वैरायटी छो नथा आणे सघूं? मतिलबु असांजो मज़हब बि चए थो की अॻिले माण्हू खे उहा शइ ॾियो जहिड़ी तव्हां पंहिंजे लाइ पसंदि था कयो। त पोइ पंहिंजे लाइ छा मां रोज़ु हिकिड़ी साॻी शइ पसंदि कंदमि? आंडा ई ख़राबु थी वेंदा आहिनि। त हिते असांजे चवण जो सिर्फ़ु एतिरो, मां हिकिड़े कैंप वयमि सिटीज़न कॉलोनी में, उन माई मूंखे पंहिंजो चोलो मथे करे ॾेखारियो कि अदी मुंहिंजो महीनो पहिरीं आंडनि जो ऑपरेशन थियो आहे, इते मानियूं अचनि थियूं, मां खाई नथी सघां, मां रोज़ बुख थी मरां। हाणे इते असांखे सिर्फ़ु एतिरो करिणो आहे कि डोनर खे ॿुधाइणो आहे कि बाबा ॾही डॿल रोटी
अहिड़ी का शइ एप्पल अहिड़ी का शइ बि ॾेई छॾो ताकी बीमार बि सही रहनि मतलब आई जस्ट वांट टू से कि इंसाननि वांगुरु ट्रीट कयो थोड़ो मतलब इन में अमेंड करण घुर्जे मेन्यू में थोड़ो चेंज करण घुर्जे मतलब नीड बेस्ड अप्रोच थी वई अमेंड कयो तव्हां यकीन कयो इहो फीडबैक मां तव्हांखे पंहिंजी ऑब्जर्वेशन सां नथी ॾियां मूंखे पाण इहो गाज़ी ॻोठ वारी कैंप ते आउं विज़िट कयो त हिकिड़ी माई मूंखे चयो त मूंखे कुझु बि न खपे मुंहिंजो ॿार जेको आहे नान ऐं नथो खाई सघे निड़ी उन ख़ुशि थी वई आहे मूंखे ॿियो कुझु ॾियो हाणे ठीकु आहे हाणे तव्हांजी ॻाल्हि मां कटां थी इहो असांखे फीडबैक डॉक्टर्स खां आयो आहे जेके चवनि था कि शुगर जो पेशेंट आहे चावर खाई खाई अधी हिनजी जेसिताईं चावर बंदि न थींदो असांजी दवा कम न कंदी त पोइ सभु तव्हांखे करिणो आहे न जेके तव्हां अप्रोच कयो था त व्हाई डोंट यू गो फॉर इट इनफैक्ट जेके तव्हां डोनर आहियो तव्हां चओ था तव्हां राशन पहुचाईंदा त यू शुड चेंज इट आई एम नॉट द ओनली डोनर ही इज हर माण्हू खे इन ते पहुची हिनजे लाइ हिकिड़ी गॾियल सलाह सां मीडिया जो इनमें वॾो रोल हूंदो हिकिड़ी असांखे कैंपेन अहिड़ी हलाइणी पवंदी त हिकिड़ी हुकूमत अमली हाणे चेंज थियणु खपे ॾिसो ही जेको महीनो सिलसिलो इहो हलियो आहे अञा इहो हलंदो ही मामूली ॻाल्हि न आहे जो 15 ॾींहंनि खां पोइ 1.5 करोड़ खां वधीक माण्हू तव्हांजा मुतासिर थिया 1.5 करोड़ तव्हांखे फिगर्स ॿुधायां जेके असां सम्झूं था जेकॾहिं इन खां पोइ जेकॾहिं पाणी त सुके थो कोन थो सुके इहो त बाद जो कमु आहे फ़िलहाल तव्हांजूं बीमारियूं शुरू थी वेंदियूं हाणे तव्हांजो सेप्टेंबर स्टार्ट आहे डेंगी तव्हांजो स्टार्ट थियो सुम्ही कीअं सघंदा ॾाढो ॾुखियो हींअर बि तव्हां वञो जेके रोड ते वेठा न राति जो सी लॻे थो सुम्ही नथा सघनि मच्छरनि पटे छॾियो हाणे जे मुंह खे मोटिव चेंज कयो त मां चवंदो हिकिड़ी कैंपिंग हलाइण जी ज़रूरत आहे असां हाणे जेको नेक्स्ट असांजो जेको वञे थी खेप उन में असां कपड़ा वरता आहिनि जूता वरता आहिनि ऐं चादरूं वरतियूं आहिनि सर चादरूं बि ॾियण वञनि पियूं अञा इलाही शयुनि खे तब्दील थियणु घुरिजे चादरूं कपिड़ा लटा सभु कुझु वञे पियो कोई बि अहिड़ो माण्हू न आहे सिंध जो माण्हू जेको ॾियण लाइ रेडी न आहे सवाइ सिंध गवर्नमेंट खां ठीकु आहे उहा पंहिंजी हिकिड़ी एफर्ट करे थी दैट इज़ अदर थिंग मज़र तव्हां यकीन कयो कैंप्स में मायुनि सां मां अलॻि सां ॻाल्हाईंदी आहियां न उहो ॿुधाईंदियूं आहिनि कि अॼु असां शेयर्ड कैंप्स आहिनि न मर्द बि आहिनि औरतूं बि आहिनि ॿियनि जा मर्द बि आहिनि अॼु असां राति सुम्ही न सघंदा आहियूं असांजी इहा हिकिड़ी पोती आहे इहा असांखे सही नथी ढके यानी दैट मीन्स दे नीड प्रॉपर चादर्स मतलब आई जस्ट वांट टू से टॉक टू देम इफ वी विल नॉट टॉक मां हिकिड़ी शइ मारवी चई जॾहिं मां इन ते लाइव बि आयुसि न आमिर शाह असां जॾहिं कैंप्स विज़िट्स पिया कयूं बिकॉज़ मां प्रैक्टिकली कैंप्स विज़िट कयूं मूंखे ख़बर आहे माना मूंखे बिल्कुलु कैंप में ख़बर आहे कैंप जो माहौल कीअं आहे इफ यू आर अ डोनर यू हैव टू I am not a donor, but मैं donor को तो मैं चलो ठीक है, being a human, being a humanitarian, ठीक है, social activist भाई मुझे फर्ज है। लेकिन असांखे डोनर के थोड़ो मोटिवेट करना, को डोनर आए, डोनर मोटिवेटेड आहे, तॾहिं त डोनर करे थो, मोटिवेटेड त उहा आहे, तॾहिं ॾे पियो, मोटिवेटेड न हुजे डोनर छो ॾियां पैसा, इट मीन्स पैसा ॾे थो डोनर मोटिवेटेड आहे। But thing is that कि मां उन इहा शइ सोची या सभिनी खे इहा करणु घुरिजे त मां गाज़ी ॻोठ शर ॻोठ ऐं डिफरेंट कैंप्स में 70 खां 80% आबादी कराची जी जंहिं जॻह ते कैंप्स आहिनि उहे सभु सिंधी आहिनि। मां सिर्फ़ु इहो चयो त सिर्फ़ु हिकिड़ो माण्हू हिकिड़ो घर हिकिड़े माण्हू माण्हू वधीक ठाहे बसि 150 खां फैमिली त वधीक न हूंदी न की कैंप ते ईअं ई आहे न या तव्हांजे जेका सखर वारे या इहो हैदराबाद में 100-150 ईअं ई हूंदो 100-150 फैमिलियूं ॿार मिलाए करे 400 माण्हू जेके हिकिड़ो माण्हू हिकिड़ो घर हिकिड़े माण्हू माण्हू वधीक ठाहे त ॿिनि वक़्तनि में मसइलो हल आहे वैरायटी मिली वेंदी। हाणे उहो टाइम फर्स्ट वारो फेज़ हलियो वियो आहे जॾहिं असां हितां वेही चऊं पिया कीअं वञूं छा कयूं नाउ दे आर हियर ये असांजे घरनि जे 15-15 10-10 मिंट अल्लाह रहम करे छो जो प्रिडिक्शंस आर सो हॉरिबल कुछ ख़बर ना है कि भांसैदाबाद जी छा हाणे हिननि 2 ॾींहंनि में पोजीशन थिए त असांखे सवाल मुंहिंजो इहो आहे कि छा असांजी गवर्नमेंट रेडी आहे कि जॾहिं वधीक नुक़सानु थिए छो जो स्टिल माण्हू असां सां कॉन्टेक्ट था कनि 50 माण्हू खैरपुर नाथन शाह वारे पासनि खां उन्हनि खां अॼु असां विच में फाथा पिया आहियूं यानी निकिता आहियूं उन बोर्ड मां विच में फाथा पिया आहियूं तव्हां हैदराबाद जा आहियो कंहिं तव्हांजो नंबर ॾिनो आहे अचूं हिते जाइ आहे असांजे लाइ जिते ॾिसो फुल जेको कैंप ॾिसो फुल न मां वटि कैंप जी स्टेटिक्स या त माना जेकॾहिं पिपरी में वेठल आहिनि माण्हू शाह लतीफ़ टाउन में वेठल आहिनि हदीद में वेठल आहिनि नेशनल हाईवे ते जिते किथे इहे माना वेठल आहिनि जिते किथे वञनि पियूं पर हाणे इवन बिकॉज़ KTN ते जेका कैंप लॻल तव्हां छा ॾिठी हूंदी हिते हैदराबाद में हिते जेका मेन कैंप लॻल आहे उते असीं वियूं पिया रेडी एतिरा मैसेजिस था अचनि एतिरियूं कॉल्स अचनि कंहिंजी इंतिहा ई न आहे तव्हां हर माण्हू खे आइडियल सिचुएशन में कोन था ॾेई सघो न आइडियल वारी पोजीशन त न हूंदी न सिटीज़ बि आइडियल सिचुएशन कोन्हे माण्हू जी पंहिंजो घर जहिड़ो माहौल न मिली सघंदो किथे नथो थी सघे बट ठीकु आहे हिन एमरजेंसी में रेस्क्यू कयो माण्हुनि खे ऐं पोइ राशन जो त एक्चुअली पोइ ई आहे न सीन जॾहिं मां DD सां पुछो त राशन तव्हां कॾहिं डिस्ट्रीब्यूट कंदो हुनजो जेको सेकंड फेज़ आहे राशन जो आहे ऐं राशन असां नथा विरायूं राशन जॾहिं थी अचे त उहो एयरफोर्स वारा विराईंदा मां तव्हांखे बसि हिकिड़ी ॿी ॻाल्हि
ॿुधाईंदी हलां कि जेके जिन्हनि खे स्कूलनि में शिफ्ट कयो आहे न उन में अहिड़े ग्राउंड जे पासनि खे किचन ओपन किचन डिक्लेयर करे छॾियो आहे त हाणे उन्हनि खे दाल चांवर अटो ॾियूं था त उहो पंहिंजी फैमिली वञी करे पचाए थी वठे। इन सां इहो आहे कि उहो डिपेंडेंट न आहिनि ॿ वक़्त जी मानी ते। ॾिसो हाणे हिकिड़ी ॿी आहे गवर्नमेंट लेवल ते जेका हिकमत अमली हर NGO चाहे थी न, ही NGO जो कमु त हले पियो, लेकिन हाणे हिननि माण्हुनि खे जेके पंहिंजूं माइरूं ॿाहिरि वॾड़ा जेके हाणे अची विया आहिनि, जंहिंजा कहिड़ा कहिड़ा सपना हुया उहे रोडनि ते त अची विया फ़िलहाल फ्लड में। हाणे हिकमत अमली इहो खाधो महीनो 2 महीना पाण हलाईंदासीं, NGO बि हलाईंदियूं, 2 महीननि खां तव्हां ॾिसंदा इहा मीडिया बि ख़ामोश थी वेंदी, NGO बि ख़ामोश, जेका रियल हक़ीक़त आहे सभु ख़ामोश थी वेंदा, मां बि लेकिन हिकिड़ी ॻाल्हि आहे हाणे गवर्नमेंट जा जेके लैब्स हुया ॾिसो हाणे उन्हनि खे सोचणु खपे त जेको इनफ इज़ इनफ थी वियो सो थी वियो। हाणे असांजा जेको सो अखि खोलणु खपे, असांखे फर्दर हिकमत अमली दुनिया सां गॾु हलाइणु खपे। हिननि खे कीअं असां वापसि कंदासीं या असां हिननि खे कीअं सेट कंदासीं। जेकॾहिं असां इहो न कयो त ईंदड़ वक़्तु एॾो भयानक हूंदो, हे जेके स्ट्रीट क्राइम में वाधारो थींदो। ॾिसो हींअर जेको पीउ हूंदो उहो पंहिंजे ॿारनि खे बुख मरंदो जॾहिं ॾिसंदो तॾहिं हू हर क्राइम करण जे लाइ रेडी थी वेंदो। इहो हिकिड़ो फितरी अमल आहे। तव्हांजा मुंहिंजा ॿार जेकॾहिं ॾिसो ख़्वाहिश कंदा त पाण टिप ऑफ फिंगर ते उन्हनि जी ख़्वाहिश पूरी था कयूं, पर जॾहिं हू सफ़ा ईज़ा में ईंदा तॾहिं पाण बि हर कमु करण जे लाइ तयारु। हाणे अच्छा इहा जेकी तव्हां ॻाल्हि कई आहे न, इहो असां मतिलबु चऊं था कि थी सघे थो अगरि त गवर्नमेंट सही तरीक़े सां उन्हनि जी रिहेबिलिटेशन न कई। अगरि फ़िलहाल त असां रिकवरी प्रोसेस में आहियूं, उन खां पोइ असांजो रिहेबिलिटेशन प्रोसेस आहे। अगरि उहो रिहेबिलिटेशन सही न थी सघी त पोइ इहे शयूं थी सघनि थियूं, छो जो सिटीज़ बिकम्स ओवर पॉपुलेटेड। रिहेब में त तव्हांखे पाणी न घटि में घटि रिहेब तव्हां सोचो रिहेब इट विल टेक years. It will take years. सर हिकमत अमली त हाणे खां ई जोड़नी पवंदी तॾहिं थींदो न। उहो त हर को सम्झे थो हीउ कुझु ॾींहंनि जो कमु न आहे, हीउ ईयर्स जो कमु आहे। लेकिन असां जेकॾहिं ईयर्स जे वञूं था त ईयर्स पहिरीं सोचूं आहे त सिंध हिन नमूने न ॿुॾे आहे जीअं सिंध हींअर ॿुॾी आहे। जेकॾहिं इहो बिफोर ईयर्स जेकॾहिं अॻो ईयर्स कुझु कमु थियल हुजे हा त सिंध जो इहो हाल न हुजे। अॼु अलमियो ज़रूरु आहे, चवणु खपे, सच ॻाल्हाइणु खपे। असां कहिड़ी पार्टी सां बिलोंग, असां कोई पार्टी सां वास्तो ई न आहे, पर केर बि कहिड़ी पार्टी सां बिलोंग आहिनि, हक़ाइक़ चवणु खपे। हिन वक़्त में ॾिसो कुदरत तव्हांखे हुन अदालत में तव्हांखे सुरखुरो थियणो आहे। हे त दुनियादारी आहे, हर को हलियो थो वञे, हिकिड़ो मच्छर बि माण्हू खे मारे थो छॾे। कल्ह असांजो फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड आहे असां में, एॾो वॾो माण्हू जो हुनैद लाखानी, जंहिंखे डेंगी सां डेथ थी वई। अलाह ताला हुनखे जन्नतुल फ़िरदौस जो मक़ाम अता फ़रमाए। लेकिन इंसान का शइ न आहे, लेकिन तव्हांजा अमल अहिड़ा हुजणु खपनि जो तव्हां मथे वञी सरखरो थियो। हे आर्ज़ी दुनिया आहे, जाम कुझु थी चुको, पंहिंजो पाण ते सोचणु खपे। जेकॾहिं असां ते इहो गुज़रे त असांजी ज़हनी कैफ़ियत छा हुजे, उहा कैफ़ियत सोची उन्हनि जी हेल्प करियो। सिर्फ़ु ॾेखाओ फोटो सेशन हिन वक़्त जे दौर जी ज़रूरत थी वई आहे त अवेयरनेस थिए थी। चलो हिकिड़े खे ॾिसी ॿी NGO हिते न हाणे हिकिड़ी शइ ॾाढी ज़रूरी आहे। तव्हांखे अगरि रिकॉर्ड मेंटेन करिणो आहे, ॿियनि खे मोटिवेट करिणो आहे, कयो, लेकिन डिग्निटी अॻिले माण्हू जी हर्ट न थिए। हाणे फॉर इंस्टेंस असां कल्ह वियासीं सैरिश नगर वारे सेंटर कैंप, त उते असां कमरनि में वञूं पिया। असां हर कमरे खां पुछी पिया वठूं, बाबा कैमरा खणी अचूं या न खणी अचूं? चई अदी न खणी अचो, मतिलबु न कैमरा न मर्द, सिर्फ़ु असां 2 छोकिरियूं पिया अंदरि वञूं। त ईअं छा थियो? असां उन्हनि खे मान ॾिनो, उन्हनि बि दिलि खोले असां सां ॻाल्हायो। इहे नंढियूं शयूं आहिनि जेके असां उन्हनि खे जेस्चर हिकिड़ो ॾेई सघूं था। अफ़सोस थिए थो, कुझु दोस्त वरी क्रिटिसाइज़ कनि था न, उन टाइम वॾो अफ़सोस थिए थो। बिल्कुलु मारी ब्रेक वठूं, इलाही मारी बि जज़्बाती थी वई इलाही। सो ब्रेक वठंदा, ब्रेक खां वापसि मोटींदासीं काॾे न वञो, राजू सां गॾु। मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। सी मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। हर को माण्हू हिकिड़ो पंहिंजो पार्ट प्ले करे। पाण हिन धरती में ॼाया आहियूं, हिन धरती ते ॼाया आहियूं, हिते पढ़िया आहियूं, इन्हनि कॉलेजिस में, इन्हनि रोडनि रस्तनि ते वॾा थिया आहियूं।
कॾहिं सखर खां कराची, कॾहिं कराची खां हैदराबाद, कॾहिं ठठे, कॾहिं बदीन, कॾहिं दादू, कॾहिं मेहड़, कॾहिं लाड़काणे। इहा असांजी धरती आहे। इन में ई असांखे पाण खे ई जेको गॾिजी सॾिजी करे इन मसइले खे हल करिणो आहे। जंहिंखां जेतिरो थी सघे इन में कंट्रीब्यूट कयो। ज़रूरु न तव्हां कंहिंखे कुझु ॾेई सघो, एटलीस्ट कंहिंसां गॾु बीहो, मॉरली तौर ते कंहिंसां गॾु बीहो, इहा ई वॾी ॻाल्हि आहे। सो इन डिफरेंट जॻहनि ते इन में को बि शक न आहे त सिंध जे जंहिं बि शहर में जिते बि हूंदा, जेके माण्हू आहिनि उहो पंहिंजी हेल्प लाइ कुझु न कुझु डोनेट बि कंदा हूंदा, कपिड़ा ॾींदा हूंदा, राशन ॾींदा हूंदा, कुझु ॾींदा हुआ। डिफरेंट कैंप्स ते माण्हू वञनि था ऐं कैंप्स ते ॾियणु ॾिठो आहे माण्हुनि जो। मां मुंहिंजे लाइ हिकिड़ी मूवमेंट इहा हुई त साईं मुंहिंजी हिन कराची वारी कैंप ते हिकिड़ो छोकिरो हुयो जंहिंजी पघार सूरती का हिते फैक्ट्री आहे, कमु कंदा आहिनि, 15,000 पंहिंजी सैलरी आहे। उहो 500 रुपया डोनेट करे बॉक्स में ऐं पंहिंजो वॻो ॾेई वियो ऐं हुन जो वीडियो रिकॉर्ड कयसि ऐं रखियसि। मां इन लाइ रखियसि मां माण्हू लेट द पीपल इंस्पायर, इन करे कंहिंखे मोटिवेट करणु घुरिजे। या हिकिड़ी स्टूडेंट छोकिरी आहे जंहिंजी डेली पॉकेट मनी 100 रुपया हूंदी, उहा डेली असांजी कैंप ते ईंदी आहे। कॾहिं 5 लीटर वारी पाणी जी बॉटल ॾेई वेंदी आहे, कॾहिं 20 रुपया 30 रुपया विझी ईंदी आहे। हिकिड़ो छोकिरो हुयो, आई वॉज थिंकिंग के हू क्रिश्चन हो छोकिरो, उहो 10 रुपया डोनेट करे वियो त मां हुन पिक्चर कढी। सो अहिड़ी हिकिड़ी इंस्पिरेशन ऐं मोटिवेशन खपे। हा, हाणे कंप्लेंट्स त आहिनि, चलो ठीकु आहे, जेको थी वियो दैट्स इट फाइन। हाणे हीउ साइन नथो करे, मां नथो कयां, नथो कयां, अॻिते छा हुजणु घुरिजे, छा लाइमल हुजणु घुरिजे, माण्हुनि खे अपील करणु घुरिजे हिन वक़्त में बीहो। व्हाट डू थिंक मारवी, छा था चओ तव्हां? ॾिसो, अॻिते जे लाहे अमल लाइ असां घड़ी घड़ी चवंदासीं कि वॉट एवर वी ऑल आर डूइंग दिस इज़ नॉट अ लॉन्ग टर्म सॉल्यूशन। लॉन्ग टर्म सॉल्यूशन त असांखे हुकूमत ई ॾींदी, छो जो स्टेट ही मालिकी थी करे असांजी। इहो डेमोक्रेटिक असांजो कंट्री आहे, इन में असांजी इलेक्टेड हुकूमतूं आहिनि, उहे लीडर्स रिस्पॉन्सिबल आहिनि असांखे अकोमोडेट करण जे लाइ बहितर तरीक़े सां हिन मुल्क जे अंदरि। जेको इहो बहरान आयो आहे, असां ॾिसूं था कि जेके ॿिया मुल्क आहिनि, इंटरनेशनल वर्ल्ड तमामु हिकिड़े दिलि खोले करे पाकिस्तान सां गॾु बीठो आहे। दैट मीन्स के असांजे मुल्क जे लीडरनि जा हथ मज़बूत थियनि पिया। हाणे उहे जेकी मज़बूती आहे, उन मज़बूती सां उन्हनि खे असांजे आम माण्हू बोर्ड मुतासिरीन खे झलणो आहे। हाणे मां इन ॻाल्हि ते तमामु घणो ज़ोर ॾींदी आहियां, इहो त फेज़ आहे फ़िलहालु, बेगर्स नाहे ठाहिणो असांखे असांजे माण्हुनि खे। इहे इज़त वारा अथव ऐं हिननि खे जॾहिं असां ॾियूं था न, हे असांखे चवनि था तव्हांजी महिरबानी आहे, असांजे मथां मुश्किल वक़्तु आयल आहे, तव्हां आया आहियो, तव्हां असांजो अहसासु कयो आहे। असांजे घरनि में लंगर हलंदा हुया, हिते जॾहिं भॼ दौड़ थिए थी न, असांखां नथो थिए अदी इहो, इन लाइ नथो थिए छो जो असां कॾहिं कंहिंखां वठी खाधो न आहे। हाणे दैट मीन्स के इहे फॉर लॉन्ग असांखां न वठी खाईंदा। हाणे हिते असां वटि बेशुमार टैलेंट अची वियो आहे। हर सेंटर जे अंदरि ख़वातीन आहिनि जेके भर्त एॾा लाजवाब थियूं कनि, सिलायूं एॾियूं लाजवाब थियूं कनि, जेके मर्द आहिनि उहे मज़दूरी करणु ॼाणनि था, हिमत उन्हनि में एॾी घणी आहे। हाणे हुकूमत खे कैटेगराइज़ड करे इन्हनि खे उन तरफ़ वठी वञिणो आहे कि पंहिंजे बाज़ू ते कमाइणु शुरू कनि। यानी शेल्टर त फ़िलहालु हिकदमि का किराए ते मसवाड़ ते जाइ नथा वठी सघनि, वॾियूं शयूं न, लेकिन हल्को फुल्को शुरू करे छॾनि। इन्हनि सां इन्हनि जी साइकोलॉजिकल सपोर्ट भी थींदी। लेकिन इहा शइ असां स्टिल गवर्नमेंट खां एक्सपेक्ट था कयूं, छो जो तव्हां ई मां वधि में वधि 10,000 माण्हुनि खे हलो करे छॾंदासीं। मां हैदराबाद में थी करे वठां, तव्हां कराची में करे वठो, तव्हां बि करे वठो, बट जेकी करोड़नि जा जेके माण्हू आहिनि, जेसि ताईं हाणे मां ॾिसां थी रुगो जी बेनज़ीर प्रोग्राम 25,000 रुपया कढाए अचो, हीअं कयो। तव्हांखे ख़बर आहे ATM मशीनूं जेके उन्हनि वीचारियुनि ज़िंदगी में न ॾिठियूं, उन्हनि खे इस्तेमालु नथियूं करणु अचनि, हो कीअं उते ॻोठनि मां अचनि थियूं, कीअं बीठियूं आहिनि सॼी राति औरतूं ऐं ॿार ATM मशीन जे साम्हूं बीठा आहिनि। दैट मीन्स दिस इज़ नॉट द सॉल्यूशन ना। इहा प्रैक्टिस सालनि खां हले थी। मज़हर सिर्फ़ पाकिस्तान ते नाहे आई मुसीबत, मुल्कनि में मुसीबतूं अचनि थियूं। असां हिते, मां त US हिस्ट्री पढ़ी बि आहे, असां घड़ी घड़ी उते US ग्रेट डिप्रेशन पढ़ंदा आहियूं, त उते जॾहिं माण्हुनि खे खाधनाई शयूं ॾिनियूं वयूं त उन्हनि चयो बाबा असांखे कमु ॾियो, असां इते ई कमु कंदासीं, गार्डनिंग कंदासीं, शयूं कंदासीं, पोइ असांखे पैसा ॾियो, त असां ईअं अप्रोच पंहिंजी रखणु था चाहियूं। मुल्क बि सुधरिजी वियो, माण्हू बि डिप्रेशन मां निकिरी आया ऐं पंहिंजो महिनत सां अॻियां था वधनि। मुंहिंजो सिर्फ़ु चवण जो इहो मतिलबु आहे कि हुकूमत सिर्फ़ु 25,000 रुपया ॾेई पंहिंजा हथ मथे नथी करे सघे, सिर्फ़ु टेंट सिटीज़ ठाहे करे पंहिंजा हथ मथे नथी करे सघे, सिर्फ़ु स्कूलनि जा दरवाज़ा खोले
इन खां नथी बची सघे। उन्हनि खे अहिड़ी अप्रोच आणणी आहे कि हर जेको असांजी फैमिली आहे उहो पंहिंजे पाण खे ठाहे वञे, उनजे टैलेंट खे ॿाहिरि आणे, उनखे उन्हनि शयुनि में इन्वॉल्व करण जी ज़रूरत आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड खे ॿाहिरि अचण जी ज़रूरत आहे। एक्चुअली जेके माण्हू सिटीज़ जेके स्कूलनि में कॉलेज में या डिफरेंट जॻहनि में रहनि था, डेफिनेट उन्हनि जो राइट आहे रहणु घुरिजे, बिल्कुलु सिंधी ॿाहिरि आहिनि, उन्हनि जो राइट आहे। एजुकेशन इंस्टीट्यूट्स जेके बि आहिनि उहे बि त बंदि लॻा पिया आहिनि न, उहे स्टूडेंट्स काॾे वेंदा जेके पढ़ंदा, ॾाढो डिफरेंट सिनेरियो आहे। उन टॉपिक खे मां कंटिन्यू करां, जेका आधी ॻाल्हि कई, मां अॻु में बि हिकिड़े चैनल ते उहा ई ॻाल्हि कई त असांखे हाणे गवर्नमेंट खे ई कमु करिणो पवंदो, छो त ही NGOs जा कमु हाणे न आहिनि। रिहेबिलाइटेशन जो कमु हमेशह स्टेट जो हूंदो आहे, त स्टेट खे घुरिजे हाणे जेके असांजा इंडस्ट्रियल ज़ोन आहे न, सिमाल इंडस्ट्रीज़ खे हथी ॾे। ॾिसो बांग्लादेश जूं औरतूं छा थियूं कनि, उहे ATM ते न आहिनि बीठियूं, उहे मशीनूं हलाइनि थियूं, उन्हनि जा वोकेशनल सेंटर आहिनि, ट्रेनिंग थिए थी, पोइ उन्हनि खे वरी उन्हनि जी पंहिंजी मज़दूरी जी उन्हनि खे जेको सो हुते जॉब मिले थी, उहो कमाइनि थियूं डिग्निफाइड। सेम द वे असांजूं औरतूं, असांजूं भेणूं, असांजूं माइरूं हुनर ॼाणनि थियूं, असांजा ॿाहिरि कमु ॼाणनि था। सही थी चए, पाण सिंधी माण्हू गैरतमंद क़ौम आहियूं, पाण पिनी खाइण वारा न आहियूं, लेकिन असांखे अहिड़ो बनायो पियो वञे। हाणे इहो स्टेट जी ज़िमेदारी आहे, न त इहा अवाम, इहा मुल्क, इहा सिंध कॾहिं बि कंहिंखे माफ़ु न कंदी। तव्हां हिस्ट्री खे जेकॾहिं हिस्ट्री जे अपोज़ थींदा या जेका शइ जेका तव्हांजे हथनि में आहे उहो तव्हां न निभाईंदा त तव्हां हिते बि ॾोहारी थींदा, हुते बि ॾोहारी थींदा। हीउ वक़्तु आहे, जेकॾहिं मुसीबत आई आहे, मुसीबत हली वेंदी। असांजो हर माण्हू एग्री आहे कमु करण जे लाइ, बशर्ते हाणे उन्हनि खे अपॉर्चुनिटियूं खपनि। लॉ एंड ऑर्डर सिचुएशन तव्हांखे सही करणी पवंदी। जेकॾहिं तव्हांखे ॿाहिरां इन्वेस्टमेंट ईंदी, कारखाना लॻंदा या इंडस्ट्रीज़ जो जेकॾहिं ज़ोन वधंदो, त उन्हनि जो फर्स्ट इहो हूंदो तव्हां लॉ एंड ऑर्डर सिचुएशन सही करो। उहा ज़िमेदारी के NGO जी न आहे, उहा गवर्नमेंट जी आहे। सभ खां पहिरीं उहो करणी पवंदी। तव्हांखे रस्ते ते तव्हांजो को फुर न थिए, तव्हांखे इंडस्ट्रियल ज़ोन में को भते जूं पर्चियूं न अचनि, जेको पुराणो दौरु तव्हां बि ॾिठो, असां बि ॾिठो, हाणे उहो दौरु न थियणु खपे। इनफ इज़ इनफ। असांखे होश जा नाखनि वठणु खपे। जेका असांजी इमदाद आई आहे हींअर, नो डाउट हर कंट्री ख़ूब निभायो, हर माण्हू दर्द रखे थो दुनिया जो, असांखे जाम एड मिली आहे। उन्हनि जी हिकिड़ी मॉनिटरी पॉलिसी थियणु खपे। उन्हनि जा जेके स्टेट सां गॾु तव्हांखे NGOs जा जेके उहे रेप्यूटेबल माण्हू जंहिंखे सिंध ऐं पाकिस्तान क़बूल करे थो, ओन करे थो, अदीब रिज़वी जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, साईं अब्दुल बारी जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, ज़फ़र अब्बास जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, फैसल ईदी जहिड़ा माण्हू वेठा आहिनि, इन्हनि खे उन कमेटी जो हेड बनाइणु खपे जंहिं ते माण्हुनि जो ट्रस्ट हुजे। छो त असां पंहिंजो ट्रस्ट वञायो आहे। इहे ई माण्हू तॾहिं ट्रस्ट असां ते कंदा जॾहिं असां उन्हनि खे उहे शयूं मुहैया करे ॾींदासीं। अॼु जेकॾहिं जंहिंजो घरु तबाह थी वियो, तव्हां सोचो उन घर में हिकिड़ा सपना हुया, कंहिंजी ज़ाल पेट सां हुई, कंहिंजो ॿार जी सिलेक्शन हुई, कंहिंजे ॿार जी एडमिशन हुई, कंहिंजे मङणो हुयो, कंहिंजी शादी हुई, फैमिलियूं हुयूं, सभु इहे घर हुया, आबाद घराना हुया। इहो को मामूली को आफ़त न, ही तमामु हिकिड़ी वॾी आफ़त आहे। इन जे लाइ हिकिड़ो प्रोसेस आहे, पर असांखे हिकु हिकु इंच ते सोचणो पवंदो त इहा हिकमत अमली असां कीअं जोड़ियूं। असां उन्हनि माण्हुनि सां वेहूं जंहिं वटि आइडियाज़ आहिनि। हाणे छा थो थिए, अञा ताईं उहो सिफ़ारिशी कल्चर इहो बंदि थियणु खपे। जेके यूथ आहे, जंहिं वटि आइडियाज़ आहिनि, जीअं अदी आहे या ॿिया माण्हू आहिनि, तव्हां आहियो जेके यंग आहे, जेके दुनिया घुमनि था, स्टडी कनि था, उन्हनि वटि आइडियाज़ आहे, उन्हनि जी सिलेक्शन थियणु खपे, उन्हनि खे कमु ॾियणु खपे त ही सेक्टर में तव्हां कमु करियो, हिन सेक्टर में तव्हां कमु करियो। उन्हनि जूं कमेटियूं थियणु खपे, उहो रिपोर्ट अचणु खपे। उहा रिपोर्ट वरी पब्लिकली शाया थियणु खपे त मीडिया उनखे कवर करे माण्हुनि खे ॾेखारे। मीडिया जो हिकिड़ो वॾो रोल हूंदो आहे। इहे शयूं जेसिताईं न थींदियूं तेसिताईं इन्हनि माण्हुनि जी रिहेबिलिटेशन आसान न आहे। न त ईअं ई इहे स्कूलूं असांजूं घणियूं बंदि आहिनि, असांजूं हॉस्पिटलनि में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि, उन्हनि सभिनि खे बहाल करणा पवंदा। हीउ चरखो वरी हली पवंदो, लेकिन सिर्फ़ु असांखे सचो थियणो पवंदो, स्टेट खे सचो थियणो पवंदो। हींअर एतबार सभु वञाए चुकी आहे। तव्हां अंदाज़ो करियो, कल्ह यार मंज़र अजीब मंज़र तव्हां ॾिसो था। तव्हां ॾिठो कल्ह हिकिड़ो पुलिस वारो ड्यूटी ॾिनी हुई, मथे हेलीकॉप्टर आयो आहे, उहो ग्राउंड में वॾी दीवार हुई, हेलीकॉप्टर जे प्रेशर सां किरी आहे, शहर मूंखे विसरी वियो दादू, उहो पुलिस वारो हेठि अची वियो। उहो हेठि अचण खां पोइ उहो हेलीकॉप्टर त वियो रवानो थी, हाणे हुनखे कढे केरु? इहा ई त ॻाल्हि आहे। ॾिसो न, इहे अजीब अलमिया आहिनि। हाणे कीअं उहो हॉस्पिटल पहुचे, कीअं हेठां निकिरे। त असां वटि असांजे यूसीज़ में DCs वटि केतिरी बजेट वञे थी, उहो बजेट तव्हांखे मीडिया ते अची वञे, उहो बजेट लॻी वञे, DC जे ऑफिस जे ॿाहिरि हिकिड़ो बोर्ड हुजे, भई एतिरी बजेट आई आहे, उनखां पोइ किथे किथे यूज़ थिए, उनजो चार्ट ई लॻी वञे। ॿियनि दुनिया जे मुल्कनि में ईअं नथो थिए। तव्हां क्वेश्चन करो, तव्हांखे जवाबु मिलंदो त भई तव्हांखे घणी बजेट आई, किथे यूज़ थिए। लास्ट 10 साल में इरिगेशन ऑफिसरनि छा कयो,
सिंध जा दरिया, सिंध जा जिते कब्ज़ा थिया कपनि ते, असांजा सिम नाला खोटा ई कान अथई, दरियानि मां मिटी कान, दरिया सुकल हुआ न, तव्हांखे नज़र न थिया आया, मिटी सां फुल हुआ, उहा मिटी छो न निकिती, उन्हनि जी ऑडिट थियणु खपे। ईंदड़ वक़्त में जेको ऐं पुराणो जेको ॾुआरी आहे उनखे बि सज़ा मिलणु खपे, कम से कम ॿी सज़ा न त आईंदे जे लाइ उनखे का बि महकमो न मिलणु खपे। ट्रांसपेरेंसी एंड अकाउंटेबिलिटी। अच्छा, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजी ॻाल्हि में ऐड करणु चाहींदमि, इन वक़्तु सिनेरियो इहो अथव कि किथां कट लॻाइणो आहे उहो डिसाइड केरु थो करे, तव्हां मूंखे ॿुधायो। उहे लीडर्स वेठा डिसाइड था कनि, ऐं उहो डिसाइड कंहिंखे करणु खपे, एनवायरमेंटल ऐं वाटर एक्सपर्ट्स खे। ऐं इते ई सम्झी वञो कि बीमारी जेकी आई आहे मुल्क ते, हुनजो इलाज उहे था कनि जेके डॉक्टर ई कोन्हनि। न बिल्कुलु इहा ॻाल्हि हिते अक्सर करे कमु हर को ॿिए जो कमु कंदो आहे, इलेक्ट्रिशियन कमु कंदो आहे, ॾखण कमु कंदो आहे, इलेक्ट्रिशियन कमु कंदो आहे, ॿियनि जो। अच्छा, ॿी हिकिड़ी शइ, असां वटि प्लैनिंग कोन्हे। जॾहिं असां रस्ता रोड ठाहियूं था, जॾहिं असां ॻोठ वसायूं था, जॾहिं असां शहर ठाहियूं था, असां नेचर जे अगेंस्ट वेंदासीं त नेचर अटैक बैक कंदी। नेचर जो रस्तो छॾे करणो आहे। पाकिस्तान 5th जेको कंट्री आहे, इवन द पॉपुलेशन में द 5th वर्ल्ड 5 नंबर ते आहे, जेको हाणे क्लाइमेट चेंज थियो आहे 5th नंबर ते आहियूं, ऐं इहो ईयरली थींदो 5 नंबर ते जो क्लाइमेट चेंज थियो, ईयरली असां वटि इहे सभु शयूं मॉनसून जा डिफरेंट प्रॉब्लम्स पिया ईंदा। सो लेट्स टॉक अबाउट स्पेसिफाई, ये त वी कैन गिव द आइडियाज़, असां तव्हां ॿिया आइडियाज़ ॾेई सघूं था, ठीकु आहे, लेट द पीपल डिसाइड, द प्लानिंग एंड डेवलपमेंट वारा आहिनि, जेके स्टेट्स वारा आहिनि, वॾा वॾा एक्सपर्ट्स आहिनि, दे शुड इवन कमु करणु घुरिजनि। जेका करंट सिचुएशन आहे, लेट्स कम बैक टू द पॉइंट, या करंट सिनेरियो आहे, जीअं तव्हां अक्सर करे औरतुनि जे हक़नि लाइ काफ़ी सारी जाखुड़ कंदा आहियो, तव्हांखे खोड़ सारियूं कंप्लेंट्स ईंदियूं आहिनि, खोड़ सारा मसइला इशूज़ आहिनि, नथो ॻाल्हाए सघे, वॾी सोसाइटी आहे। औरतुनि जी कैंप्स ते औरतुनि लाइ तव्हांजी कहिड़ी डिमांड आहे, वट डू थिंक छा करणु घुरिजे, जिते कैंप्स जीअं आहिनि जेको आहे ठीकु आहे, ओके, कहिड़ियूं कंप्लेंट्स आहिनि, तव्हां चओ त हुन बहितरी अचणु घुरिजे? अच्छा, पहिरीं त हिकिड़ी शइ ज़रूरु हाईलाइट मां करणु चाहींदमि, जेके मेडिकल कैंप्स थियनि था, हिकिड़े ई दफ़ा मेडिकल कैंप लॻो, 4 गोरियूं सभिनी खे ॾिननि, ग़ाइब थी वई उहा टीम। इहा अप्रोच ईअं हुजणु खपे कि मेडिकल कैंप लॻो, 4 ॾींहंनि खां पोइ फॉलोअप कैंप, वरी 4 ॾींहंनि खां पोइ वरी फॉलोअप कैंप। इन जे अंदरि जेकी असांजी औरतूं आहिनि प्रेग्नेंट, हर कैंप में 4 खां 5 औरतूं आहिनि, ॿार न्यू बॉर्न पैदा थिया आहिनि, असां उन्हनि जे लाइ कपिड़ा मोकिलियूं था, शयूं मोकिलण जी कोशिशि कयूं था, इहो ई करे था सघूं असां त ऑब्वियसली, छो जो हिकिड़ो नंढड़ो मासूम सो ॿार आहे, उहो उन गंदगी हुन में त कीअं रही सघंदो। अच्छा, ॿी ॾाढी इंपॉर्टेंट इहा शइ आहे कि असांजे कैंप्स में औरतुनि खे इहो बि वॾो मसइलो आहे कि बाथरूम शेयर्ड आहिनि, ठीकु आहे, इहे बहिराड़ी जी न्याणियूं आहिनि, इहे नथियूं वञी सघनि आहिनि। अच्छा, हलो अगरि शेयर्ड किथे न बि आहिनि, असां ॿिए पासे करे था छॾूं, पाणी बिल्कुलु न आहे। टेंट सिटीज़ अगर तव्हां डिक्लेयर करे थी गवर्नमेंट, त वॉशरूम में बिल्डिंग जेके अटैच्ड आहिनि उन में पाणी न आहे, त उहो टेंट सिटी तव्हां किथे किथे कंप्लेन, लेट्स स्पेसिफाई, लेट्स टॉक अबाउट, ठीकु आहे, जनरल माना वेयर डिड यू फाइंड, ॾिसो जेतिरा बि तव्हां जिते किथे विया आहियो, जेतिरा भी कैंप्स आहिनि, मां सहरिश नगर वई आहियां राति जो, ठीकु आहे, मां राति जो सहरिश नगर वारे कैंप वई आहियां, उन जे अंदरि असांजी जेकी अदियूं आहिनि उहे चवनि थियूं बाथरूम में पाणी नथो अचे, नंबर 1 कंप्लेन। नंबर 2 कंप्लेन हो चवनि थियूं कि पीअण जो पाणी नलकनि में कोन थो अचे, सहरिश नगर जे पासे में हिकिड़ो पाणी आहे, दरिया आहे, पॉन्ड आहे, उते वञूं था, उतां पाणी भरे था अचूं, ऐं उहो पाणी ॾियनि था, मिनरल वाटर जी बोतलूं, केतिरो पीअंदा तव्हां मूंखे ॿुधायो। हलो मां अॼु 100 मिनरल वाटर जी मिले थो, सहरिश मां खे या मां लेट मी टॉक टू द पीपल, बाकी इज इट ट्रू कि तव्हां सहरिश नगर में रात में आयो त माण्हू कंप्लेन कयो, मां मुंहिंजी पूरी लाइव वीडियो पई है मुंहिंजे फेसबुक पे, लेकिन उहा घुर्ज तव्हां पूरी नथा करे सघो। ॾिसो हिकिड़ी कैंप में 150 माण्हू आहिनि, तव्हां भली 150 ई बोतलूं ॾेई वञो, केसिताईं हलंदी, केसिताईं हलंदियूं, ॻाल्हि इहा आहे तव्हां ॿिए ॾींहुं ईंदो, हिकिड़ो माण्हू हिकिड़ो लीटर पींदो सर, 5 लीटर जी बॉटल, 5 लीटर जी बॉटल सब पहिरीं ॻाल्हि त हर कैंप ते 5 लीटर नथी मिले, 5 लीटर जी बोतल नंढी मिले थी या 1.5 लीटर जी मिले थी, यानी कलाक में हिकिड़े माण्हू खे हिकिड़े ॾींहं में 8 गिलास पाणी पीअणो आहे, कलाक जे शो में ही बोतल पीदा वञूं सर। उन में पाणी, मां तव्हां मुंहिंजी लाइव ॾिसजो, उन में पाणी जी बोतल पई आहे जेके भरे आयूं आहिनि ॿाहिरां पाणी, उन पाणी में मुंहिंजो हथ ॿिए पासे नज़र नथो अचे, पाणी एॾो इन रंग जो आहे। हाणे उन पाणी जी वजह सां जेके वाटर बॉर्न डिज़ीज़ आहिनि उन में शदीद वॉमिटिंग, कंटामिनेटेड पार्ट डेफिनेट आई अंडरस्टैंड, जेको आहे वॉमिटिंग्स ऐं ॿारनि खे मोशंस आहिनि, ऐं पाणी कोन अथव वॉशरूम्स में, त तव्हां सोचो कि सिचुएशन कहिड़े क़िस्म जी आहे। अच्छा, न दैट इज़ अ स्कूल, सहरिश नगर स्कूल। उन खां पोइ असां टेंट सिटीज़ जी ॻाल्हि था कयूं, कोशिशि सुठी आहे, ऑर्गेनाइज़्ड आहे, टेंट भी सुठी क्वालिटी जा आहिनि, लेकिन मंझंदि जो एॾी गर्मी थी थिए, टेंट में पखो कोन्हे। हाणे जेकी नॉर्मल माण्हू आहिनि, तव्हां मां जहिड़ा, उहो त वेही रहंदा,
लेकिन हिकिड़ो ज़ईफ़ माण्हू ऐं हिकिड़ी प्रेग्नेंट औरत उहा कीअं उहा गर्मी बर्दाश्त करे, उहा काॾे वञे। अच्छा, हिकिड़ी खटा हेठि प्रेग्नेंट औरत नथी सुम्ही सघे, हाणे उहो खट जी बि हालत ठीकु न आहे कि उहो प्रॉपर तरीक़े सां उते सुम्ही सघे। त हाणे चवण जो इहो मक़सदु आहे कि जेके बीमार, माज़ूर ऐं जेके हामला आहिनि, असांजी जेकी अप्रोच अथव न गवर्नमेंट जी, टेंट सिटी तयारु आहे, हलिया वञो सभु, नो 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 नो, दिस शुड बी सेपरेटेड। जेके बीमार आहिनि, जेके हामला ख़वातीन आहिनि, जेके ॿारड़ा आहिनि, उन्हनि खे सॉर्ट आउट करणु खपे। मतिलबु इहा हिकिड़ी अगरि अप्रोच अची वई, उहा बि वरी मां अगेन ॻाल्हि कंदमि नीड बेस तव्हां कंदा त थोरा ऑर्गेनाइज़ थी वेंदा। ॾिसो, असां उहे तमामु घणा ॾुखायल अथव, मज़े तव्हां बि ॻाल्हायो था, सर तव्हां बि वेंदा हूंदव, ॿुधाईंदा न पंहिंजी सिचुएशन, उन्हनि जी अखियूं ॻोढ़नि सां भरिजी थियूं वञनि, उन्हनि खे सम्झ में नथी अचे ॻाल्हि, उहे अञा ताईं उन ट्रॉमा मां निकिरी न सघिया आहिनि। इवन असां त इहा बि तमामु घणी डॉक्टर्स खे सजेशन ॾिनी कि हिकिड़ो साइकेट्रिस्ट बि पाण सां गॾु विहारे छॾो। असल में जॾहिं माण्हू दिलि बर्दाश्त थींदो आहे न, पोइ उहा तव्हां वारी ॻाल्हि आहे कि उहो क्राइम जी तरफ़ ऐं उन तरफ़ अचे थो, उहो शायदि ॿिए कंहिंखे नुक़सानु न पुॼाइनि। लेकिन तव्हांखे ख़बर आहे, असां सुसाइड्स ते ॻाल्हाए चुका आहियूं, घणी शयुनि ते ॻाल्हाए चुका आहियूं, त इन्हनि शयुनि खां बि सेल्फ हार्म खां बि असांखे बचाइणो आहे, ॿिए कंहिंखे हार्म कनि उन खां बि बचाइणो आहे। शदीद चिड़चिड़ोपन आहे माण्हुनि में, शदीद हिकिड़ी बर्दाश्त घटि आहे, नंढी नंढी ॻाल्हि ते हिकदमि उते झेड़ा था थी वञनि, इंतिज़ामिया परेशान थी वञे, पाण में माण्हू विढ़ण था लॻी वञनि, का शइ तव्हां खणी था वञो ईअं था तव्हां खां वठनि पटनि कि बाबा कॾहिं उन्हनि ॾिठी कोन्हे। इहो सिर्फ़ु हिकिड़ी जेकी सेंस ऑफ लूज़िंग एवरीथिंग आहे न, इन जी वजह सां इहो सभु कुझु आयो आहे। हाणे मां जॾहिं वेंदी आहियां कंहिं कैंप में, मां उन्हनि सां ॻाल्हाईंदी आहियां, मां चवंदी आहियां बाबा बोर्ड सिर्फ़ु तव्हां ते कोन्हे आई, मां वटि अथव एतिरा बिस्तरा 100, तव्हां आयो हिते 300 माण्हू, जंहिं वटि आहे उहो हिन पासे थी वञनि, जंहिंखे ज़रूरत आहे उहे हिन पासे थी वञनि। ॾिसे अलाह तो, अगरि तव्हां छॾंदव त इहो उन वटि हलियो वेंदो जंहिंखे ज़रूरत आहे। लिटिल काउंसलिंग कैन डू वंडर, पासे ते थी वेंदा अथव, अधु न उनखे ॾियो जंहिंखे ज़रूरत आहे। तव्हां सही था चओ, ॿियनि ते बि बोर्ड आई आहे, सिर्फ़ु असां ते न आहे आई। कुझु तव्हांजा वर्ड्स आहिनि जेके तव्हांजे रिसोर्सिस खे बि सेव करे बेटर जॻहियुनि ताईं खणी वञी सघनि था। अच्छा, औरतुनि जे नीड्स ते ॻाल्हि कयूं था, हाणे त इहा ॻाल्हि ॾाढी ओपनली डिस्कस थी थिए कि सैनिटरी पैक्स बि ॾिना था वञनि, शयूं बि ॾिनियूं थी वञनि। काउंसलिंग इज़ वेरी इंपॉर्टेंट मज़र, बिकॉज दीज आर फ्रॉम द रूरल एरियाज़, दीज वुमेन्स, उन्हनि जे कल्चर जे मुताबिक़ फ़िलहाल इहे सैनिटरी पैड्स ऐं इहे शयूं 100% मां सम्झो 40% इंट्रोड्यूस्ड आहिनि। 60% अवाम खे असांखे ॻाल्हाइणो आहे, ॿुधाइणो आहे, प्रॉपर डिस्पोज़ जा तरीक़ा, प्रॉपर यूज़ेज जा तरीक़ा, इन जी तव्हांजी सिहत जे लाइ कीअं बहितर आहे, इन जो ग़लति यूज़ कीअं उनखे ख़राबु थो करे सघे। इहो चवण जो सिर्फ़ु इहो मतिलबु आहे कि तव्हां अॼु KTN जे चैनल मां जेके ख़वातीन, जेके माण्हू इहे कैंपेन्स हलाइनि था, उहे सम्झी वञनि कि ॻाल्हाइणो आहे, काउंसलिंग करणी आहे, सेशन ॾियणो आहे, पोइ प्रॉपर किट हैंड ओवर करणी आहे। स्पेसिफिक तव्हां चीदा शयूं नथा ॾियो, तव्हांखे पूरी किट ॾियणी पवंदी ताकि अॻिले माण्हू जे कम बि अचे। सो दिस इज़ माय मैसेज फॉर वुमेन नीड्स। न बिल्कुलु प्रोग्राम न पियो सर, तव्हांजो हलवल, तव्हां वटि छा एस्थेटिक्स आहिनि, तव्हां केतिरनि माण्हुनि खे रेस्क्यू कयो आहे, ऐं एक्चुअली थोरो मूंखे ग्राउंड रिलेटिव ॿुधायो। चलो ठीकु आहे, असां थोरो मतिलबु ॻाल्हायोसीं त हीअं हुजणु घुरिजे, हीअं हुजणु घुरिजे, ग्राउंड ते जेको तव्हांजी फाउंडेशन जेको कमु कयो आहे कृष्ण साहब, उहो छा आहे? ग्राउंड ते कमु करण मां हिकिड़ी ज़हन में इहा कैफ़ियत ज़रूरु अचे थी त जेके कैंप्स लॻल आहिनि, जीअं हाणे कैंप्स ते अधी ॻाल्हि कई त न, तव्हां पंहिंजी कैंप्स जो पंहिंजो एक्सपीरियंस ॿुधायो। जेके असांजी का बि कैंप न आहे, न कैंप न, जेको तव्हां रेस्क्यू कया आहिनि, विज़िट कया आहिनि, उनमें इहो ज़रूरु ॾिठो आहे त जेके इहे कंप्लेंट्स बिल्कुलु आहिनि, वॉशरूम जूं कंप्लेंट्स आहिनि, या जेके ॾिसो उहे सभु ज़रूरतूं तव्हां हिकु टाइम पूरियूं बि कोन करे सघो, छो त हीउ हिकिड़ो वॾो क्राउड आहे, जेको डिज़ास्टर आहे, इनखे हा उनजे हिसाब सां असांखे कुझु सब्र करिणो पवंदो। लेकिन वरी ॻाल्हि उहा अचे थी त असांखे हिकमत अमली थोरी सही करणी। जेकॾहिं कैंप आहे 150 या 200 माण्हू वेठल आहिनि, तव्हांखे ॼाणण पियो चाहियां, एक्चुअली मां तव्हां सां न उहो ॻाल्हि खे नेक्स्ट इन करे कंदुमि। तव्हां चओ था तव्हांजी एम्बुलेंस 14 हलनि थियूं, डिफरेंट डिस्ट्रिक्ट्स में वञनि पियूं, त तव्हां वटि कहिड़ियूं स्टेटिक्स आहिनि जेके तव्हां वटि रिपोर्ट्स पियूं हुजनि, तव्हां वटि मामला, जीअं तव्हां सजावल वारो किसो ॿुधायो त हिकिड़ी औरत ऐं मर्द जंहिंजो पेर चीरल हो, उहो मानी न अहिड़े जीअं नौशरो फेरोज़ में या दादू में, मेहड़ में, लाड़काणे में, या घोटकी रड़की जिते ए सच का अहिड़ो कोई इवेंट आहे? बिल्कुलु आहे। हाणे जी सखर जी पोज़ीशन मां ॿुधायां, सखर में पोज़ीशन आहे त
असांखे 2 कैंपूं अहिड़ियूं मिलियूं जंहिं असांखे चयो त असां वटि 4 ॾींहंनि खां सिर्फ़ु हिकु दफ़ा राशन आयो आहे। अच्छा 4 ॾींहंनि खां? 4 ॾींहंनि में हिकु दफ़ो आयो। हालांकि राशन त हर NGO जाम मोकिले थी, लेकिन असांखे उतां कंप्लेन मिली 4 ॾींहं। असां पंहिंजो हिकिड़ो सुपरवाइज़र अपॉइंट करे छॾियो त तुंहिंजी ड्यूटी सिर्फ़ु इन 4 कैंपनि जी आहे। इहा नुसरत अब्बास जे नाले सां या सारी को यूनिवर्सिटी ठहे पई, उनजे अपोज़िट आहे। का अहिड़ी तव्हांजे ज़हन में नालो आहे? शहीद दाऊद या जेको आहे अहिड़ी का नाले सां ई आहे यूनिवर्सिटी। मूंखे का जेका कॉल आई हुई, गोपीचंद नाले माण्हू सां मुंहिंजी कॉल आई हुई, ऐं मूंसां BBC जो उस्मान साहब आहे, उन मूंखे इहा रिपोर्ट कई हुई त असांजी टीम हुते वई आहे, तव्हां कोऑर्डिनेटर आहियो पाकिस्तान हिंदू काउंसिल जा, ऐं हुन कैंपनि में राशन सखर में जेको आहे स्पेशली JDC वारनि जो किचन ऑलरेडी हले थो। ठीकु आहे, पर्सनली मुंहिंजी ज़फ़र सां वण थी, पर हाणे सखर में ॿुधायो था त पोइ कंहिं कॉलेज वग़ैरह में सखर जो बि असां वठी वञो रिकॉर्ड आहे मुंहिंजी BBC जी रिपोर्ट। इहा तव्हांखे हाणे तव्हांखे तॾहिं जी ॻाल्हि आई आहे। मज़र ॻाल्हि इहा आहे कि तमामु घणा इलाइक़ा आहिनि, अगर किचन के हिकिड़ी जगह ते हले तो त उहे ॿिया इलाइक़ा उतां माण्हू कॉन्टेक्ट करे चवनि था कि अञा असां ताईं कोन पुॻो आहे। त ॻाल्हि इहा आहे कि हाणे मैप्स साम्हूं रखण जी ज़रूरत आहे, मैप में हाईलाइट करण जी ज़रूरत आहे कि बाबा इहो JDC संभाले वरितो आहे, इहो हिंदू काउंसिल ॾिसी वठे, इहो ॿी ऑर्गेनाइज़ेशन। मतिलबु वी हैव टू डिस्ट्रीब्यूट अवर ड्यूटीज़ नाउ दोज़ हू आर वर्किंग ऑन अ बिग पेज। उन्हनि खे हाणे नंढी ऑर्गेनाइज़ेशन्स खे पाण सां गॾु मिलाए छॾणु खपे ऐं डिस्ट्रीब्यूट करे वठनि एरियाज़। इहो ॾाढो सुठो थी वेंदो, न त कमु न थी सघंदो ईअं। न त पोइ इहो ॻाल्हि आहे न कि रोड्स हाणे ख़तम थी चुका आहिनि, दादू जो रस्तो हाणे छा करिणो आहे, सॼे राशन ऐं जेके मां वटि आहिनि तव्हां वटि आहिनि जेकी बिग ऑर्गेनाइज़ेशन्स आहिनि उहे रेंजर्स सां कनेक्टेड आहिनि। ओछा कमु कंदी आहे त प्रॉपर डेटा उन वटि बेस्ड डेटा हूंदी आहे दुनिया में। UN जो ओछा जो कमु इहो आहे, इमरजेंसी रिस्पॉन्स ॾाढो सुठो कंदो आहे। ऐं हाणे 2 ॾींहं थिया आहिनि, हाणे सखर में इंटरवेंशन हुनजी स्टार्ट थी आहे ऐं कुझु माण्हू सॉर्ट आउट उन्हनि कुझु हायर कया आहिनि। UN ओछा ॾाढो बहितरीनु कमु कंदो आहे। इन जो इहो ई हूंदो आहे डुप्लीकेशन न थिए। जीअं डिफरेंट NGOs हर को पंहिंजो हिकिड़ो मिलियन हेड्स रखिया आहिनि, त कोई 250 मिलियन कढे थो। जीअं मूंखे ख़बर आहे त थर्ड फाउंडेशन उन हिकिड़ी ॾिनी आहे अलॻि सां, पंहिंजी ॿिए अलॻि कढियो आहे, तो इन खां कमकार थिए वेठो। पर हाणे जेके स्पेसिफिक तव्हांजी ॻाल्हि कई त औरतुनि जा मसइला आहिनि, त औरतुनि जे मसइलनि खे असांखे थोरो हाईलाइट जीअं तव्हांजो हिकिड़ी आहे जी एग्ज़ैक्ट जीअं तव्हांजो आहे ईअं असां चओ तव्हां पंहिंजनि मसइलनि खे ॾिसो। साईं पंहिंजनि असांजी लेडीज़ विंग आहे, उहा बि ईअं कमु करे थी औरतुनि जी कैंपनि में। इहो सैनिटरी पैड्स, उन्हनि जा कपिड़ा, उन्हनि जा जूता, उन्हनि जा मसइला ॿुधे थी, उन्हनि खे इन हिसाब सां ॾिए थी, ऐं उहो हिडन वर्क थिए थो सॼो। ज़ाहिर आहे उहो मीडिया ते या उनजी फोटो सेशन त नथी थी सघे, अख़लाकनि बि न करणु। टीम आहे वो असांजी MP आहे मंगला शर्मा, वो असांजी MC मेंबर आहे, सॼो उनजी सरबराही में थिए थो टोटल। उनजी असांजी का पोजीशन का कैंपेन कान थी हले। के भी ॾिसण जी तमामु घणी ज़रूरत आहे। असां हिकिड़े सेंटर वियासीं ख़ुदा जी बस्ती में, वो स्कूल में ई वेठल आहिनि, त उन्हनि जो इहो कि अदी असांजी अमड़ खे असां खणी अचूं पिया बोर्ड वारे पासे मां, त उनजी टंग भॼी पई। यानी हो 85 इयर्स जी जेको आहे अम्मा हुई, उनखे हथनि ते खणी अचनि पिया, त उन में उनजो हॾो फ्रैक्चर थी वियो। हाणे उहा हली कोन थी सघे, त भई असां व्हीलचेयर कराए छॾी हुनजे लाइ। वरी असां एक्स्ट्रा हिकिड़ी खणी वियासीं त ख़बर पई कि हिकिड़ो ॿियो बि ज़हनी तौर ते पेर खां माज़ूर हो, उनखे बि कमु अची वई। त चवण जो इहो मतिलबु आहे कि असां वटि हिकिड़ी कैटेगरीज़ आहिनि, असां सभिनी खे हिकिड़ी लाइन में बीहारे नथा चई सघूं कि वण ते चढ़ी वञ। उहा ई जॾहिं असां लर्निंग जी ॻाल्हि कंदा आहियूं, हर माण्हू जी नीड डिफरेंट आहे। करणु घुरिजे त हिकिड़ी मतिलबु इमरजेंसी आहे न, मां चवां इहो इमरजेंसी वारो कैंप में ऐं घर में त डिफरेंस त हूंदो न। इमरजेंसी ॻाल्हि ठीकु आहे, लेकिन मां तव्हांखे उहो ई ॿुधाइण थी चाहियां कि असांखे जेके कैंप मैनेजमेंट जी ट्रेनिंग्स करायल आहिनि, उन में सिर्फ़ु नंढड़ी सी प्लानिंग जी ज़रूरत आहे। रिसोर्सिस उहे ई आहिनि, कैंप्स उहे ई आहिनि, जस्ट यू नीड टू आइडेंटिफाई कि दिस इज़ फॉर द जेके असांजा डिसेबल आहिनि, दिस इज़ फॉर द एरियाज़। अच्छा, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सुठी लॻी, इहा ज़ील पार्क वारे कैंप में जेको मां कल्ह वई हुयसि, हिकिड़े कैंप में मस्जिद करे छॾी अथनि, त नमाज़ पिया पढ़नि सभु। वरी हिकिड़ी ऑर्गेनाइज़ेशन सां कोलैबोरेशन करे हिकिड़े कैंप में ॿारनि खे पढ़ाइनि पिया। त इहा हिकिड़ी सुठी शइ आहे, जेकी ॾिसो सुठी ॻाल्हि हूंदी दिलि खोले तारीफ़ कंदासीं, लेकिन जिते कमी नज़र ईंदी असां चवंदासीं। ॾिसो, अगरि असां इन ॻाल्हि खे एक्सक्यूज़ इहो ॾेई छा चइबो आहे कि हेॾे होॾे करे छॾंदासीं न कि बाबा एमरजेंसी सिचुएशन आहे, पोइ गवर्नमेंट त अञा मज़र 10 दफ़ा असांखे चवंदी असां सां न ॻाल्हायो, एमरजेंसी सिचुएशन आहे, जेको मिले त उन में ई पूरो कयो। नो, वी हैव टू आस्क देम, यू हैव अ मल्टीपल टीम्स, आई एम आस्किंग फ्रॉम यू।
टीचर स्कूल बंद आहिनि, टीचर्स घर वेठियूं आहिनि, वाई दे आर नॉट अपॉइंटिंग दोज टीचर्स टू लुक आफ्टर दीज कैंप्स? तव्हां उन्हनि 10-15-20 टीचर्स खे घुराए तव्हां कैंप सिटीज़ जा पोर्शन जो हेड ठाहे छॾो. We can do so many things if we will, they are at their homes, मज़े सां, salary will come, everything. Why we are not utilizing our this manpower? So I just want to say we need. How long? I just want to know how long. मतलब how long केतिरो? Till we need it. ॾिसो मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो. प्लैनिंग जो इहो ई मतिलबु हूंदो आहे कि हींअर बोर्ड आई, मुतासिरीन हिते अची विया आहिनि, कैंप सिटीज़ ठहनि थियूं, इन्हनि जी प्रॉपर मॉनिटरिंग जी ज़रूरत आहे, प्रॉपर कैटेगराइज़ेशन जी ज़रूरत आहे, प्रॉपर नीड बेस्ड असेसमेंट. इवन तव्हां इंचार्ज खां पुछंदव न केतिरा माण्हू आहिनि हिते, अधी ॿुधायां थो, अधी ॾियां थो लिस्ट, अधी सभु न आहिनि उन हाणे मोट जे कुझु छोकिरा माण्हू कमु कनि था, मतिलबु 130 फैमिलियूं त मां सम्झो असां फैमिली में पाकिस्तानी एवरेज ई आहे त माना जेका ओवरऑल यूनिवर्सल 4.6 ऐं 5.2 समथिंग ताईं की आहे, त माना हर फैमिली में 3-4 ॿार आहिनि ई आहिनि. त उन हिसाब सां कैलकुलेशन कई त इलाही ॿार हुया. मां चयो यार इलाही ॿार आहिनि, हिननि खे कीअं मतिलबु असां हिनखे सही तरह कबो. हाणे ॿार जी ख़्वाहिश त ॿार जी ख़्वाहिश हूंदी आहे न, मतिलबु मूंखे हीअ बि खपे. हाणे असां वञनि एमरजेंसी रिस्पॉन्ड में हिकिड़ो तव्हांजो स्टैंडर्ड हिकिड़ी शयूं हूंदियूं आहिनि, तव्हांजो राशन थियो या तव्हांजो खाधो पीतो स्टैंडर्ड शयूं हूंदियूं आहिनि. त जीअं मूंखे ॾाढो दिलि दुखाईंदड़ हुयो जेको मूंखे पर्सनली माई चयो दादा मूंखे राशन कुझु न खपे, मूंखे महिरबानी करे थांवा ॾेई वञि, तव्हां मुंहिंजी पंहिंजी आउं पाण ठाहियां. माना हुन मूंखे स्ट्रेट फॉरवर्ड चयो, आउं जेको पियो आउं ॾिनसि हुनखे, ऐं थांवा बि ॾेई आयुसि, तव्हां भले काठियुनि ते कंदसि मूंखे ॾेई वञि पंहिंजा थांवा, त एटलीस्ट कम से कम थोरो फ्रीडम हुजे. हाणे हिकिड़ो आइडियल सिचुएशन ते ॾाढो ॾुखियो आहे हिकु माण्हू खे ईअं अप्रोच करणु. ऐं अञा प्रॉब्लम इहो आहे त जेके माण्हू पोइ हिते फाथल आहिनि, जेके माण्हू ईगो जे करे रेस्क्यू करण जी सभ खां पहिरीं ज़रूरत आहे. फासण वारा आहिनि. मूंखे त बांस सईदा जे बारे में सोचे जॾहिं खैरपुर नाथन शाह में अलर्ट आयो, तव्हां यकीन कयो मां सॼी राति सुम्ही न सघी हुयमि, सिर्फ़ु वेठी सोचां पई अलाह साईं एॾो त थी वियो आहे, हाणे ॿियो छा थींदो. ऐं बंदि थी विया रस्ता, वो बिल्कुल कैद थी विया आहिनि पाणी जे अंदरि. असां अगरि भाई पाकिस्तान हिंदू काउंसिल प्लेटफॉर्म मां हिकिड़ो आइडिया पाण में जेको डिस्कस कयो आहे, त छो न असां गवर्नमेंट सां गॾिजी NGOs सां गॾिजी असांजो वर्क हले पियो, त असां हिकिड़ी राउंड टेबल कॉन्फ्रेंस घुरायूं अर्जेंट बेसिस. सर आई डोंट बिलीव इन द कॉन्फ्रेंस, इन द प्रैक्टिकल ऑपरेशन. आई डोंट बिलीव इन द कॉन्फ्रेंस एंड कन्वेंशन. ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ब्रेक वठूं सर, बिल्कुलु ब्रेक वठणु घुरिजे, कॉन्फ्रेंस बि ॻाल्हाईंदासीं. इन फेक्ट आई एम वेरी डिफरेंट काइंड ऑफ अप्रोच. सो वेल राइट नाउ अल्लाह हिकिड़े ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं. हीअ जेका स्पेशल ट्रांसलेशन आहे त हुन में कचहरी कंदासीं, हाल कंदासीं. सो अल्लाह दे ब्रेक, डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक. किसी मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वही. किसी मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वही. बहुत ज़्यादा शुक्रगुजार हैं हम UAE गवर्नमेंट के, खलीफा फाउंडेशन के, परवेज़ भाई के, कि जिन्होंने इस हालात में हमारी आके सपोर्ट किए. पूरे सिंध में मुख्तलिफ़ जगहों पे UAE गवर्नमेंट ने और खलीफा फाउंडेशन ने कैंप्स लगाए हैं जिसमें राशन दे रहे हैं, टेंट्स दे रहे हैं. मज़ीद हम इनसे उम्मीद करते हैं जो पाकिस्तान और UAE का ताल्लुक़ है उसमें दोस्ती ज़्यादा होगी और ये कामयाब करेंगे. और मैं अभी मुझे बताया गया है कि मज़ीद इनके जहाज़ इस्लामाबाद एयरपोर्ट पे भी उतरे, तो इंशाअल्लाह जो इस सूरत हाल में पाकिस्तान गुजर रहा है हम इससे ज़रूर निकलेंगे. थैंक यू.
वेलकम बैक वी आर वेलकम बैक ऐं जेको आहे हीअ तव्हां हिकिड़ी पैकेज ॾिठो डेफिनेट सिंध में नौजवान ॾाढो सुठो कमु कनि पिया ऐं साईं खे पर्सनली आउं सुञाणा आई नो हिम वेरी वेल ही इज़ डूइंग अमेज़िंग सैयद कुमेल हैदर शाह जेका हिकिड़ी ऑर्गेनाइजेशन आहे LCA उन्हनि जो बि चेयरपर्सन आहे उन खां जेको तालुक़ु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी सां आहे शाह साहिबु तव्हांखे वेलकम महिरबानी साईं ऐं जेको आहे ओवरऑल तव्हां जो बि ॾिठो ही तव्हां पैकेज हुयो इहो किथे तव्हां डिस्ट्रीब्यूशन हे UAE गवर्नमेंट सां गॾु हुआसीं हे बकार आहे असां वटि हिकिड़ो इलाइक़ो ऐं उहो जेकियूं बि एग्रीकल्चर लैंड्स आहिनि उते तक़रीबन को मोर देन 70,000 एकड़ जेको पाणी आयो आहे फ्रॉम पंजाब एंड देन उहो घोटकी पनवा किल एंड देन इहो बकार में आयो आहे त उन जेका माण्हुनि जा हालांकि हिते तव्हां ॾिठो हूंदो डेज़र्ट एरिया बि आहे पर एग्रीकल्चर लैंड्स बि हिते आहिनि त असां माण्हुनि खे शिफ्ट कयोसीं मथे जेका डेज़र्ट एरिया टीला आहिनि ऐं उते मुख़्तलिफ़ बिरादरी वाइज़ असां टेंट सिटीज़ ठाहियूं आहिनि ऐं उन में सिंध गवर्नमेंट असां घणो हेल्प आउट कयो आहे JDC मूंसां पार्टनर आहे उन में UAE गवर्नमेंट कया आहिनि वर्ल्ड बैंक कयो आहे त जेका असां सां आहिनि ऐं लोकल कराची जा सखर जा सिंध जे माण्हुनि सपोर्ट कई आहे त उहे एरिया आहे त अहिड़ा डिफरेंट असां सखर पूरे ज़ोन में असां डिफरेंट एरियाज़ ठाहिया आहिनि जिते इहा हेल्पिंग आउट हले थी पई जी सर ओवरऑल हिन डिज़ास्टर खे तव्हां कीअं ॿुधो अंदाज़न जेको स्टैटिक्स ॿुधाइनि था त 1.25 करोड़ खां वधीक माण्हू इफेक्टेड थिया आहिनि ऐं 500 खां वधीक माण्हू जी डेथ थी चुकी आहे ऐं डिफरेंट जेके कैंप्स में बि माण्हू आहिनि सखर त माशाल्लाह शुकुर अल्हम्दुलिल्लाह सखर इलाही नुक़सान खां बची वियो त सखर में जेकॾहिं पाणी वधी आहे त ॾाढो नुक़सान थी आहे ओवरऑल हिन सिनेरियो खे तव्हां कीअं ॾिसो पाणी ॾिसो सर मां इहो चवां पियो त जेको एस्टिमेट आहे न करोड़ माण्हू इफेक्ट थियो आहे आई थिंक हर माण्हू इफेक्ट थियो आहे उहो कंहिं बि तबिके जो आहे उहो मिडिल क्लास आहे उहो ग़रीब आहे अमीर आहे तव्हां अगरि उनजो ओवरऑल नुक़सानु कढंदो त नुक़सानु जंहिं इलाइक़े में बरसाति थी आहे उन में थियो आहे कंहिंजा घर किरिया आहिनि कंहिंजा फसल तबाह थी विया आहिनि कंहिंजा कचा घर सफ़ा किरी पिया आहिनि त सभिनी जो नुक़सानु थियो आहे ऐं हाणे इन नुक़सान जी भरपाई लाइ पाण सभु कमु था कयूं मीडिया हाउसिस कमु था करनि डिफरेंट ऑर्गेनाइज़ेशन्स कमु थियूं करनि गवर्नमेंट्स लॻी पियूं पब्लिक अवाम जो छो ज़्यादा पाण सां ओवरऑल ई जेको मां ॾिसां थो पियो रवैयो इन करे आहे त हिकिड़ो इहो उन्हनि खे आहे शायदि हिन खां पोइ वरी न ईंदा त इन में मीडिया हाउसिस जो वॾो रोल आहे तव्हांखे यादि हूंदो त हिकु पाण जो ॾाढो मां हर इहो पंहिंजे TV टॉक शो ते चवंदो आहियां ऐं उन ॻाल्हि खे किथे अपोज़ थींदी आहे किथे फेवर ॻाल्हि मिलंदी आहे त तव्हांखे यादि हूंदो PTV वारो ज़मानो हा त PTV वारे ज़माने में का चङी ॻाल्हि बि ॾेखारबी त इहो चइबो त बाबा हे त हमेशह सही था ॾेखारनि त मतिलबु इहो ग़लति आहे उन खां पोइ दौर आयो प्राइवेट चैनल्स जो 2002 गुज़रे थो मुल्क उहो आहे हाणे जॾहिं उहो दौर आयो त उन में हिकिड़ो पंहिंजो अजीब हिकिड़ो कल्चर थी वियो आहे उहो भले सिंधी मीडिया हुजे उर्दू मीडिया हुजे पाकिस्तान जी मीडिया जो इलाही पॉज़िटिव बि आहे पॉज़िटिविटी बि आहे शयूं उजागर करणु उन ते हल कराइणु पर हिकिड़ो तव्हां ॾिठो हूंदो इवन तव्हांजा जेका ब्यूरो चीफ्स आहिनि या तव्हांजा कैमरामैन्स आहिनि या तव्हांजा जेका रिपोर्टर्स हूंदा आहिनि दे वॉन्ट नेगेटिव थिंग्स दे वॉन्टेड की बाबा को बजाए असांखे इदारे जी कंहिं हिंदू कौंसिल जी कंहिं सुठे इदारे जी गवर्नमेंट जो उहो एग्ज़ाम्पल ॾेखारियूं जेको हिन टेंट सिटी में चङियूं शयूं हलंदियूं उन ते फोकस न हूंदो कंहिं अगरि हिकिड़े ॿार खे खीर न मिलंदो या कंहिं हिकिड़े ख़ुदा न ख़ास्ता कंहिंखे मानी नथी मिले कंहिं राशन में हाईलाइट उहो थींदो हुजणु इहो खपे त हाईलाइट इहो कयूं त फलाणे इदारे या गवर्नमेंट हे कमु कयो आहे पर असां इहो चवणु चाहियूं था ॾाढो ज़बरदस्त कमु आहे पर हिते थोरी कमी आहे यू शुड बी ऑन दैट साइड टू उन में छा हूंदो इंकरेजमेंट मिलंदी जेको कमु कंदो अधी कमु थी करे साईं कमु थो करे तव्हांजो मीडिया हाउस कमु थो करे तव्हां मिसाल जी ॻाल्हि आहे 500 माण्हुनि खे मानी था ॾियो डेली बेसिस ते ऐं बजाए तव्हां एटलीस्ट तव्हां इहो न चाहींदो त बाबा मां को सियासत में अचां या मां हुन में अचां बट एटलीस्ट यू वॉन्ट एप्रिसिएशन पोइ मां हे कमु कयो आहे ऐं उनजे बजाए जो तव्हांखे माण्हू ग़लति ॻाल्हाइनि तव्हांजे लाइ बुरो भलो ॻाल्हाइनि त जेको तव्हां चङो कमु करणु चाहींदा बि हूंदो उन खां बि पुठिते पवंदो पोइ तव्हां का पंहिंजी ॿी टीम ठाहींदो टीम यार तुम चले जाओ तुम जाके काम कर लो त इहो हिकिड़ो पार्ट वॾो हो थियो आहे त इहो मां तव्हांजे तवसुस सां पंहिंजे भाइरनि खे भेनरुनि खे अदनि खे चवणु चाहींदुमि त हे हलंदो रहंदो हे सिस्टम जेको डिज़ास्टर असांजी सिंध जो थियो आहे असांजी सिंध ॿुॾी वई आहे असांजी सिंध तबाह थी वई आहे असांजो फसलूं तबाह थी वियूं असां एग्रीकल्चर बेस्ड मुल्क आहियूं
त असां इहो तव्हां बिल्कुलु न सम्झो ख़्वाह अच्छा हिन में का पॉलिटिकल ॻाल्हि बि न आहे, ख़्वाह उहा गवर्नमेंट हुजनि, ख़्वाह इदारा हुजनि, ख़्वाह ज़ाती बिल्डर्स हुजनि, अहिड़ियूं प्राइवेट काउंसिल्स हुजनि, हर माण्हू सपोर्ट करणु थो चाहे पंहिंजनि माण्हुनि जो, को न आहे ऐं इहो कंदा रहंदासीं जेसि ताईं इन जो वापसि भरपा उन तरीक़े सां नॉर्मल हालात में न करे सघंदासीं। सर हर माण्हू जो एक्चुअल रिएक्शन माना उहे न हूंदो जो हर माण्हू तव्हांजी पॉइंट खे अंडरस्टैंड करे, हर कंहिं माण्हू जी पंहिंजी हिकिड़ो अंडरस्टैंडिंग आहे, स्कूल ऑफ थॉट पंहिंजो आहे। ऐं माण्हुनि जी कंप्लेन इहा आहे त मतिलबु हेॾो इंफ्रास्ट्रक्चर, हेॾा असांजा डिपार्टमेंट, असां वटि वी हैव द एरीगेशन, वी हैव द हेल्थ सिस्टम, वी हैव द फलां सिस्टम, वी हैव द फलां फलां फलां, इन लेवल ते 21वीं सदी में असां उन शइ ते न पहुची सघूं। तव्हांखे ख़बर आहे पाकिस्तान, इहो इफेक्ट आहे, पाकिस्तान 5 नंबर 5th पॉपुलेशन कंट्री आहे इन द वर्ल्ड, ऐं 5 नंबर जो क्लाइमेट चेंज थींदो हाणे, जेको हर साल प्रॉब्लम थींदो, दैट इज़ वेरी वियर्ड ऐं ॾाढो अॻिते ॾुखियो। उन ते असांजी प्लैनिंग उन लेवल जी न आहे। असां जेकॾहिं मां चवां पियो उन एग्ज़ाम कैंप में हिकिड़ी ॻाल्हि पियो कयां, मां किथे कॉन्फ्रेंस में, असां ॿाहिरि वेंदा आहियूं किथे टूर ते, एॾी पैकिंग कंदा आहियूं, एॾो प्लान कंदा आहियूं, त असां हेॾो मुल्क आहे, हेॾो फ्लड अचण वारो आहे, बरसाति पवण वारो आहे, उहा हिकिड़ी स्ट्रेटजी माना हिकिड़ी उहा शइ न हुई शायदि, इहो माण्हू था कंप्लेन कनि। सर मां ॾिसो ज़रूरु नेग्लिजेंसी हूंदी फर्स्ट ऑफ ऑल, त मां इहा तव्हांखे ॿुधायां, पर सेकेंड इहा पंहिंजो मसइलो इहो आहे, पाण चाहियूं था त पाण फर्स्ट क्लास वर्ल्ड दुनिया में रहूं, हा बिल्कुलु ठीकु आहे, ऐं पंहिंजो सिविक सेंस आहे 6th वर्ल्ड क्लास कंट्री, ठीकु आहे। वी आर एक्सपेक्टिंग त बाबा असांखे जेकी ज़िंदगी मिले गवर्नमेंट जेकियूं ॾियनि उहा ॾियनि इंग्लैंड जूं, USA जूं, दुबई जूं, पर पंहिंजो इहो हाल आहे त पाण चाहियूं था त पाण को अफ्रीकन कंट्री वांगुरु उनजो जेको पार्ट आहे उहो न कयूं, त इहो नथो थी सघे सर। असांजो ॾिसो दिस इज़ द सिस्टम न। हाणे मां तव्हांखे मिसाल ॾियां, डे 1 ते जीअं बरसातूं थियूं, सभिनी सम्झो त इहो निकिरी वेंदी, कंटिन्यू थियो, 3 ॾींहं थिया, 3 ॾींहंनि खां पोइ पाणी बीहणु शुरू थी वियो। सिस्टम में जेका अफ़सर्स आहिनि असां वटि लोकल्स, उहो बि सिस्टम आहिनि न सर, केरु आहिनि, हितां जा लोकल सिंधी आहिनि न, पंहिंजा आहिनि न। हाणे उते जॾहिं वञूं त जंहिं बीइंग अ पाकिस्तान पीपल्स पार्टी रिप्रेज़ेंटेटिव, बीइंग अ चेयरमैन ऑफ LCA and being a, you know, because the directions coming from my father's side, he's a senior minister in the cabinet, मां हुजां, साबका मेयर साहब हुजे, लोकल एडमिनिस्ट्रेशन हुजे, सर अहिड़ी पैटी शयूं हुजनि जेको हाणे असां सम्झी न सघूं त यार हे तव्हां कीअं था कयो। माना फॉर इंस्टेंस त मां तव्हां वञूं असां बाबा हिते फलां इंच जो दैट उहा मशीन न आहे, भाई मशीन यकीन आहे, बाबा वयूं दुकान बंदि लॻा पिया आहिनि, वरी बाबा अच्छा शहरनि जो छा कमु हुजणु खपे, आई एम टॉकिंग आई एम टेलिंग यू माई एक्सपीरियंस, शहरनि जो इहो कमु हुजणु खपे त उहा अहिड़े डिज़ास्टर में जेको तव्हां पंहिंजो प्रॉफिट रखो था पिया, उहो तव्हां 100-200 रखो या चलो 2000 रुपया रखो। साॻो पाइप जेको सर हिकु ॾींहुं पहिरां तव्हांजो 12000 रुपया आहे, जीअं हुन डिज़ास्टर ॾिठो साॻो पाइप थी वियो 25000 रुपया। टेंट तव्हांजे आॾूं तव्हां बि मालूम कया हूंदा, 9000 रुपये जो टेंट थी वियो 25000 रुपये जो। तरपाल प्लास्टिक वारी तरपाल, इवन द प्लास्टिक विच पीपल वर पुटिंग ऑन देयर हाउसेस रूफ, जेका शहरी माण्हू आहे उहा चवनि बसि असांखे कुझु बि न ॾियो, हमारा घर ट्रिमे दो, असांखे थैली ॾियो। असां चयो जेसि ताईं हाणे गवर्नमेंट बजट ॾे, फंड्स ॾियनि, हर कोई पंहिंजी तरफ़ां चए पियो, मां असां पंहिंजे मैनेजर्स खे, मुंशियुनि खे बाबा घुरायोसीं, बाबा थैलियूं वठी ॾियो, मानियूं पकियूं मानी ठाहिणु शुरू करे छॾियो, त जेकी थैली माना 200 रुपया 300 रुपया मिलंदी, उहा थैली थी 1500 रुपया। त अहिड़ो सिस्टम पाण वटि ख़राबु हुयो, उनखे पोइ गवर्नमेंट्स लथियूं, गवर्नमेंट्स मैनेज कयो, NGOs आयूं, ऑर्गेनाइज़ेशन्स पुगियूं उनखे, ऐं हर तरफ़ इहो मामिलो ईअं न हो त सिर्फ़ु असां ॻोठ संभालियूं, सिर्फ़ु बंदि संभालियूं। शहरनि जो वॾो मसइलो सर, जे शहरनि में तव्हां गवर्नमेंट कमु न करे आहे, जेको हरूभरू जो हिकिड़ो प्रोपेगेंडा हले थो, इहे शहर बीह न सघनि हुआ, ॾींहुं राति कमु कयो आहे। तव्हां वीडियोज़ ॾिसंदव, तव्हां फ़ोटो ॾिसंदव, तव्हां सोशल मीडिया ॾिसंदव, राति जो असां 12 बजे वेहंदा हुआसीं, सुबुह जा 9 थी वञनि उते वेठा आहियूं, चाहे पुराना सकर तव्हां ॾिठो हूंदो त पुराना सकर सां इवन असां कश्ती ते वियासीं, कश्ती ते लाला शहबाज़ ऐं फलाणो ऐं सभिनी जा ॾिठुमि त जेको आहे वरी मशीन खणी ते पुगासीं, जंहिंमहिल लाला शहबाज़ असां सभु पुगासीं त जेको डिस्पोज़ल जो मशीन हुयो, पानी जी सतह हुन खां मथे थी वई, एंड देन करंट छॾे, बाबा हाणे हिन मशीन खे कीअं स्टार्ट कयूं, चलो बाबा फलां मशीन किथे बीठी आहे, चयो सभु हाणे कराची बचियल आहे त कराची में मशीनरी घुराए था ॾियूं, बाबा फलां मशीन कहाँ खड़ी हुई है, भाई वो हैदराबाद में खड़ी हुई, चलो भाई भेज दो या कराची में खड़ी हुई, चलो भेज दो या। हाणे उन मशीन रस्ता ख़राब थी विया, उन मशीन खे 3 ॾींहं लॻा, देन उहो पुॻो साईं पाइप न आहे,
त दरिया तमामु परे हो, शहर विच में आहे, तव्हांखे को 4-5 हज़ार फुट जो पाइप खपे जेको पाणी कढे ऐं दरिया में उछले। ऐं बरसाति हले थी पई, मशीनुनि में करंट अची वियो, सोने पे सुहागासीं, वापडा बंदि। भाई वापडा क्यों बंद है? सेप्को को कॉल कर रहे हैं, वो कैसे अगर हम लाइट चलाएंगे लोग फौत हो जाएंगे, पानी खड़ा हुआ है। इहा पब्लिक खे शयूं ख़बर न हो, चवनि बाबा अच्छा वरी प्लानिंग कईसीं त बाबा हाणे जेको सप्लाई जो पाणी आहे फ़िलहाल जलो उहो 3 कलाक बंदि था कयूं। माण्हू अची शिकायतूं शुरू कयोसीं, पाणी छो बंदि कयो अथव? बाबा अगरि तव्हांखे पाणी ॾींदासीं त तव्हां साॻियो पाणी ड्रेन करे ॿाहिरि कढंदो, असां हे ई न कढी सघिया आहियूं त हो कॾहिं कढंदासीं? त इहा इशूज़ आम पब्लिक नथी सम्झे, उहा सम्झनि था त इहो सॼो जेको सिस्टम आहे इहो गवर्नमेंट जो आहे। अलाह साईं इहो मौक़ो ॾिए त पाण उन लेवल जा कम कयूं, अहिड़ो सिस्टम अहिड़े डिज़ास्टर्स जो हुजणु खपे जेको पाण क्लेम कंदा आहियूं। कहिड़ी बि गवर्नमेंट पार्टी अचे थी पई, ख़्वा PTI हुजे, नून लीग हुजे, इवन पीपल्स पार्टी हुजे, पर उहो असर उन लाइ तमामु हैवी बजट्स खपनि, या त इहो करणु खपे। मां हमेशह एडवाइस ॾींदो आहियां त नवां सिटीज़ ठाहिणु खपनि, छो त हाणे हे तमामु 100-200 ईयर्स ओल्ड सिटीज़ पाण वटि थी विया आहिनि। उनजो ड्रेनेज सिस्टम, उन्हनि जो नेकासी, माण्हुनि जी रहाइश सॼी उन ते बेस्ड आहे। हाणे उनखे तव्हां केतिरो ठाहींदो? प्रॉब्लम जेको पाण सां थिए थो न, जेको पाण बाबा हे अबाई घरु आहे, हे मुंहिंजे ॾाॾे जो घरु आहे, पर ॾाॾे इहो न आहे छॾिणो, हाणे उनखे पाण ठाहींदा रहंदासीं, वरी हूअ बि तव्हांजी दीवार लीक थी वेंदी, वरी तव्हां हुनखे प्लस्तर हणी सेट कंदो, वरी कॾहिं हो पंहिंजो सिस्टम ख़राबु थींदो। ऐं हे डिज़ास्टर हो, हिन में का गवर्नमेंट जी नेग्लिजेंसी न आहे सर, का NGOs जी नेग्लिजेंसी न आहे, का कंहिं अहिड़े इदारे जी न आहे। असां त हुते 24 कलाक गॾासीं न, माण्हू पब्लिक NGOs गवर्नमेंट, मतिलबु अहिड़ा ऑफिसर्स जेका सर कमु न कंदा, जेको पाण मशहूरु आहे त गोस्ट टीचर्स या गोस्ट ऑफिसर, उन्हनि 3 ॾींहं कमु कयो सर, दिन राति। पर असां वरी मोटी चऊं शाम जो पुॼूं त उहो साॻियो हमरा वेठो आहे। हिकिड़ो असां छोकिरो आहे, मां हुन नालो खणणु चाहींदुमि, छोकिरो न वॾो आहे, कदीर शेख साहब नालो आहे हुनजो, रोड़ी जो आहे, इंजीनियर आहे। ही वॉज डूइंग वर्क एंड पूरी राति वर्क, सुबुह जा 9 थी विया, मां हिकु डिस्पोजल तां मोटी ॿिए आहिनि त माने कॉल कई एंड आई वॉज मच, तूं किथे आहे? हेॾो मसइलो थियो आहे, तूं न आहे? वीचारो गटर सुतो पियो, चइबो सर मां उते ई वेठो आहियां, मां त वेठो आहियां, चइबो मशीनरी नथी हले। त ऑफिसर्स बि कमु कयो आहे, ऐं उन्हनि खे इहो एप्रिशिएट करणु खपे ताकी ख़ुदा न ख़ास्ता जॾहिं वॾी को ॿीहर अहिड़ो मसइलो अचे त उहा वरी उन तरीक़े सां तव्हां सां गॾु बीहनि। अगरि असां उन्हनि खे ॻाल्हाईंदा रहूं, घटि वधि ॻाल्हाईंदा रहूं, उन्हनि खे दड़का ॾींदा रहूं, उन्हनि खे उहा जेकी उनजी महिनत आहे उहा उनजो इहो आहे त उहो पघार खणनि था पिया, पाण उन्हनि खे जेका दड़का या दाबा ॾियूं था पिया या उन्हनि सां नाराज़ था थियूं त बिकॉज यू आर टेकिंग बाबा सैलरी फ्रॉम द गवर्नमेंट, तव्हां कमु कयो। पर अगरि 4-5 ॾींहं लगातार हो कमु था करनि त उन्हनि जी दे डिज़र्व सम एप्रिसिएशन। एनी NGO, एनी इदारा, एनी गवर्नमेंट हू इज़ वर्किंग फॉर द सिस्टम, तव्हां उनजी एप्रिसिएशन ज़रूरी आहे। ऐं जिथे नेग्लेजेंसी आहे, जिथे पाण सम्झूं था पिया, उते उहो बि ज़रूरी आहे। उहो हिते ई न त उनखे पाण लिकायूं या उनखे छुपायूं। जेको प्रॉब्लम आहे, जंहिं बि ऑफिसर प्रॉब्लम थो करे, जेको पॉलिटिशियन प्रॉब्लम थो करे, जेको पॉलिटिशियन पंहिंजे हल्के में नथो वञे हिननि हालात में, उन्हनि खे पब्लिक इलेक्शन साल जे मथां आहे, उन्हनि खे उहो रिज़ल्ट ईंदी। माण्हू सुजागनि, माण्हू सम्झनि था त बाबा हे कंहिं बि पार्टी जो माण्हू आहे, उहो असां सां बीठो आहे, जेको उनजो हाल आहे, ऐं जेको न आहे पंहिंजे हल्कनि में, जेको उते न आहे मौजूदु या उन्हनि जी टीम्स न आहिनि, त उन्हनि मथां इलेक्शन आहे न साईं, साल खां पोइ इलेक्शन आहे तव्हांजो। बिल्कुलु। अच्छा, इहो त चलो ठीकु आहे, सखर जी तव्हां ऐं बाण करणु घुरिजे। ओवरऑल प्लानिंग न हुई, जीअं माण्हू अक्सर के क्रिटिक्स पिया कयूं जनरल सोशल मीडिया ते, जब माण्हू त एरीगेशन पंहिंजो उन लेवल जी प्लानिंग न कई, इन लेवल जी पाकिस्तान सिंधी वॾे में ॾिसो एरीगेशन डिपार्टमेंट बजट में वधीक एरीगेशन जो प्रॉब्लम, दिस डिज़ास्टर इज़ नॉट बिलोंग्स टू एरीगेशन। पीपल हैज़ इन माइंड कि हे सैलाब आयो आहे, हे सैलाब न आहे सर, सैलाब आयो बि न, कल्ह खां पाणी डाउन थींदो वियो। एरीगेशन जो सिस्टम आहे त बैराज सही करनि, उहा तव्हांजा कैनाल साफ़ हुजनि, ख़ुदा न ख़ास्ता सैलाब अचे त उहो तव्हांजो बैराज जा दरवाज़ा वर्किंग करनि, तव्हांजो कैनाल्स खोले छॾनि, एंड यू हैव प्लान बी त तव्हांखे समुंड ताईं पाणी कीअं पुॼाइणो आहे, लेक्स खे कीअं भॼणो आहे। हे प्रॉब्लम छा थियो आहे, डबल प्रॉब्लम, जेका पंहिंजा शुरू में 10 ॾींहं कचा घर या पक्का घर किरिया आहिनि या माण्हू फौत थिया आहिनि, इहा थिया आहिनि बरसाति सां। इन में न को एरीगेशन जो मसइलो सर, न गवर्नमेंट जो मसइलो, न कंहिं NGO जो नुक़सानु, न तव्हांजो को इन में हथु, हिकिड़ो बरसाति थी आहे, कुदरती नेचुरल थियो आहे। हाणे जेकी पाणी अची वियो आहे उहो कीअं आयो आहे, मेन मसइलो थियो आहे असां वारे पासे थियो आहे, पंजाब खां पाणी आयो, उहो अची घोटकिन जी ज़मीन में किरियो। घोटकी वारनि बंदि भॻो जेको ज़मीन जो सिस्टम हूंदो आहे त बाबा असां हिनखे भञी, असांजूं ज़मीनां ख़राबु थियनि थियूं, असां इहो मोकिलियूं सखर ॾे।
उहो सखर पुॻो, सखर। पनवाकिल पुॻो, पनवाकिल न भञी असां ॾे मोकिलियो, बकार सखर रोड़ी ॾे मोकिलियो। जेसि ताईं इहो असां ॾे पासे आहे पाणी आयो त जेका माण्हू हुआ उहो सुजाॻ थी विया, उन्हनि चयो हाणे असां बंदि न भञणु ॾींदासीं, त इहो तव्हां भञंदव त इहो असांजे पाणी ईंदो। हाणे जेको इफेक्टिव्स थिया आहिनि उहो दैट बेल्ट ते पाणी बीह रहियो आहे, न उहो निकिरी सघे थो, न उहो अॻियां थो वञे एंड पोयां हलंदो थो अचे। हाणे उन में इरिगेशन खे असां चयोसीं त बाबा तव्हां इहा ब्रीचिस जेकियूं लॻियूं आहिनि तव्हां इहा बंदि कयो। सेम कंबर शहदाद कोट, सेम दादू, हिते बि सेम मसलो अथव, एरिगेटेड वाटर न आयो आहे हिते। हिते जेको पाणी आयो आहे उहो आयो आहे बलोचिस्तान जो जेको पोयां तव्हां ॾे सैलाब आयो आहे, ऐं उहो दरिया जो सैलाब न आहे, दैट रेन वाटर। तव्हां कंहिंखां बि सर्वे गवर्नमेंट खां गूगल कराईंदव, उहो आहे। माण्हू अवेयर थी विया आफ्टर 5 to 6 days, 6 days जीअं कट हयां उहो पाणी अॻिते कढंदो वियो, 6 days खां पोइ माण्हू अॻियां कट हणण न पिया ॾियनि। जीअं मां पहिरां अर्ज़ु कयुमि त एग्रीकल्चर सिस्टम पाण कंट्री आहियूं, त हर कंहिं चयो बाबा हे जेको फसल बीठो आहे फुटी इहा दवाई, फुटी सुठो रक़म बि सुठो, हर कंहिंखे दिमाग़ में बाबा कंहिं पंहिंजे ॿारनि जी शादी सोची, कंहिं गाॾी वठणु सोची, कंहिं कुझु नंढे ग़रीब खां ग़रीब जेको ज़मीनदार हुयो उनखे बि फुटी जा सुठा पैसा मिलंदा। बिल्कुलु हाणे माण्हुनि खे दिमाग़ में वीट आहे त पोइ अॻियां वीट आहे, अगरि अक्टूबर जी फर्स्ट वीक में तव्हां वीट न कयो त वीट कोन थींदो। त हे जेको बि तव्हां प्रॉब्लम ॾिठो आहे इहो जस्ट बिकॉज़ ऑफ दैट ॾिठो आहे। त हुननि अॻियां अची माण्हू बीह रहिया आहिनि, लॉ एनफोर्समेंट सां विढ़िया आहिनि, पुलिस सां विढ़िया आहिनि, डीसीन ते पथरा थियो आहे, पॉलिटिशियन ते पथरा थियो आहे, त उहा तव्हांखे असां हे बंदि न भञणु ॾींदासीं। उन ते पोइ तव्हां ॾिठो हूंदो रेंजर्स बि असां घुराईसीं, रेंजर्स आई ज़ोरी बाबा त इन जो को त निकाल सिस्टम थिए। ॾाढो वॾो नुक़सानु थियो। हाउ अबाउट जेको ॿियो सिंध में ॿियनि जीअं खैरपुर कैनशा ॿुॾी वियो सॼो, दादूमेड़ जो आहे, भानसईबाद जो राति जो इहो अपडेट आहे जेको इन्हनि खे कीअं मैनेज, इनखे मैनेज त करिणो आहे न, इहो त कुदरती आफ़त पाणी अची उनखे मैनेज त पाण ई करिणो, मैनेज इहो करिणो आहे। ॾिसो तव्हांखे मैनेजमेंट लाइ अच्छा इन मां हिकिड़ो ॿी मां तव्हांखे थोरो अर्ज़ु कंदुमि, इन मां कुझु इलाही इवन नॉट कुझु मेजॉरिटी जेका कट लॻा आहिनि उहा कुदरती लॻा अथव। कीअं मतिलबु उनखे मतिलबु पाणी जो फ्लो वधी वियो आहे ऐं फाटी पिया, कचा ठहियल न, किथे कचा आहिनि किथे पका आहिनि। हाणे सखर बैराज आहे, सखर बैराज मां जेको हे बेल्ट आहे उहो असां राति जो विज़िट पिया कयूं त उन मां अंदर पाणी लीक पियो थिए, एवरीबडी वाज इन पैनिक त बाबा हिते बेड सां पाणी मसलो थी वेंदो, पर उहो न हुयो, उहो त माना हिकु नॉर्मल हिकिड़ी सेक्टर। पोइ असां एरिगेशन घुराइण जो सर तमामु इहो तव्हांजी वॉल आहे इन खां पोयां बंदि आहे, उहो तमामु वॾो पाणी आहे। त ईअं बि इलाही थियो अथव त जिथे उन्हनि जो कुदरती कट लॻो आहे पोइ उते इहो आहे त उते ब्रिचिस करणु खपनि, उते उन्हनि खे बंदि करणु खपे, ऐं उन ते वर्किंग हले थी पई, कमु करे थो पियो। वॾे में वॾो मसइलो आहे जेको पब्लिक खे सम्झणु खपे त हर जॻह ते सेम आहे। हा इलाइक़ो हुजे न, हिकिड़ो इलाइक़ो थींदो आहे त पोइ सभु उते हिंदू काउंसिल पुॼंदी, तव्हांजी NGO पुॼंदी, तव्हां पुॼंदो, मां पुॼंदुमि, गवर्नमेंट पुॼंदी, कोई वॾो फलाई JDC पुॼंदा, दैट विल बी मैनेज। हाणे JDC जा ट्रक निकिरंदा, विच में 3 ट्रक घुमनि ऐं रस्तो ई न आहे, ठीकु आहे, तव्हां कुझु सामान मोकिलियो था, तव्हांखे आख़िर ताईं इहा परेशानी थी भई पहुचा की नहीं पहुचा, बिकॉज पूरो रास्तो तव्हांजो प्रॉब्लम आहे। ठीकु आहे साईं, साईं कुझु मोकिले थो पियो, इलाही वाक़िया थिया, विजय वारा या ॿी संगत असां सां राब्ते में हूंदी आहे तव्हां वारी, त उते साईं असांखे फलां जॻह ते पुलिस गाॾी जो छो त असांजो हुन इलाइक़े में गाॾी रोके छॾी अथऊं या असां ते हमिलो थिए थो पियो, इहो प्रॉब्लम आहे। पोइ असांखे फ़ाइदो थी वियो मोटरवे जो, बिकॉज सखर इज़ नियर टू मोटरवे। सो जेको असांखे सामान घुराइणो हुयो दोस्तनि जो, त असां हुनखे चयो तव्हां इहो पंजाब जे वेंडर्स खे ऑर्डर ॾेई छॾियो, त उहो मोटरवे जे थ्रू असांखे पुॼी वेंदो, पंजाब जे थ्रू अची, इन करे असां ॾे सामान जल्दी पुॼी वियो। ॿिनि ॾींहंनि में ट्रकूं पहुतियूं नौशरो फिरोज़ में, मतिलबु मां राति जो ट्रक मोकिली आहे, राति जो 12 लॻे हितां, ऐं ॿिए ॾींहुं राति जो पहुती आहे नौशरो फिरोज़। इमेजिन मोरे वटि बंदि थी हाणे ही ॾिसो तव्हां ज़ाहिर एज़ अ स्टेट खे तव्हां रिप्रेज़ेंट करियो था, तव्हांजे वालिद जूं जेके ख़िदमतूं आहिनि उहे कंहिंखां लिकियल न आहिनि, माशाअल्लाह फर्स्ट क्लास, असां पर्सनल बि सुञाणूं। हाणे जेको थी वियो उहो त थी वियो आहे, बीइंग अ स्टेट जी हाणे मुंहिंजा हिकमत अमली छा आहे त इहे माण्हू उन्हनि जी रिहेबिलाइटेशन कीअं थिए, उनजे लाइ हिकमत अमली तव्हांजे ज़हन में या हुकूमत जी सतह ते तव्हां थोरो बयानु करियो। सुठो लॻो की तव्हां हेॾे सुठे तरीक़े सां असांखे एक्सप्लेन कयो, तव्हांजे कुझु कम जे बारे में ख़बर हुई, कुझु बारे में हितां KTN जे तवसुल सां ख़बर पई, असांजे दोस्तनि ॿुधायो। सर तव्हांजो जेको सॼो असांखे एक्सप्लेन तव्हां कयो आहे, इट्स योर पार्ट, जेके तव्हांजी अखियुनि जे साम्हूं थियो आहे, जेके तव्हांजे अंडर सुपरविजन ऑफ यू द पीपल वर वर्किंग फॉर योर स्पेसिफिक एरिया, बट हर लीडर तव्हां जहिड़ो त कोन्हे न,
हर कंहिंखे अहिड़ी त लीडरशिप नथी मिले जेकी एप्रिशिएट थी करे, जेकी हिकिड़ो फॉरसीक थी करे, जेकी प्लैनिंग सां हले थी। असां वटि वधीक जेकी लीडरशिप आहे उहा असांखे इहा ई नज़र ईंदी आहे कि हो अञा जाॻण में थोरी देरि था कनि। बिल्कुलु इहो ॿुधाईंदमि एतिरी देरि था करे छॾनि सर कि नुक़सानु घणो थो थी वञे। त इते बसि मां इहो चवणु चाहींदमि कि विदिन द लीडर्स बि हिकिड़ी कोऑर्डिनेशन स्ट्रॉन्ग हुजणु खपे कि हू हिक ॿिए जी एक्शन्स खां बि लर्न कनि ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट करण जी कोशिशि कनि। उहा ई तव्हां वारी ॻाल्हि आहे, इलेक्शन अचण वारो आहे, बट हियर वी नीड टू थिंक मोर अबाउट द ह्यूमैनिटी देन द इलेक्शन। आई एम जस्ट गिविंग द मैसेज टू द पीपल कि बाबा अगर को तव्हां सम्झो था, जीअं साईं सवाल कयो न, साईं तव्हां हुन में कढी सघो था पंहिंजी कावड़, पंहिंजे माण्हू एॾो नुक़सानु थियो आहे। नुक़सानु थियो आहे न, मूंखे एॾो बार अचे थो ब्रेक लाइ, सो हिन सवाल खे कंटिन्यू कंदा। साईं ब्रेक वठूं सर? बिल्कुलु सर, हलंदा हिकिड़े ब्रेक ॾे, ब्रेक खां पोइ कचहरी कंदासीं ऐं ॿिया खोड़ सारा सवाल काढे था वञो। रहजो असां सां गॾु। सी मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। सी मारो न जगोड़ा ही जिंदड़ी बुढ़ी वई। वेलकम बैक सर। पोइ हाणे सभु कुझु थी वियो, एॾो हले, अञा सम्झो था अॻिते डिज़ास्टर जी एक्सपेक्टेशन्स आहे जेकॾहिं भान सईदाबाद वारी पोजीशन करंट सिचुएशन इहा आहे, अञा नुक़सानु थियो, उनखां पोइ लाइल अमल छा आहे? ॾिसो, बीइंग अ पॉलिटिकल पर्सन, असांजो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मौक़िफ़ इहो आहे जिते तमामु वॾे लेवल ते कमु थो हले त हिन जो रिहेबिलिटेशन कीअं थिए। नंबर 1, जेका माण्हुनि जा घर टुटी पिया आहिनि, किरिया आहिनि, उन में 2-3 शयूं असां कयूं था। या त हिकिड़ो ट्रांसपेरेंट इदारे जे तहत उन जी शयुनि खे नोटिफाई करायो वञे, कंहिंजा कचा घर आहिनि, कंहिंजा पका घर आहिनि, उहा सर्विस थियनि ऐं उन्हनि खे उन ई हिसाब सां ठाराए ॾिनो वञे। जिन ते इहा अचे थी पई किथे न किथे मुखालफ़त, उते फेवरेटिज़म थींदो ऐं जेको नीडी हूंदो उहो रहिजी वेंदो। सेकेंड ऑप्शन जिते तमामु मूंखे जेको लॻे थो 2 ॾींहंनि में मीडिया ते अनाउंस थी वेंदो, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु अनाउंस कंदो, जिते सभिनी सीनियर क़यादत ओके ॾेखारी आहे त सेम लाइक बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड असां हिकिड़ो हाउस कार्ड ठाराईंदासीं जंहिं ते हिकिड़ो अमाउंट रखंदासीं, जंहिं अमाउंट जे तहत हर उन माण्हू खे ज़रूरु कार्ड उहो ई ठाराईंदो जंहिंखे नीड हूंदी। बिल्कुलु ठीकु आहे। ऐं जीअं इनकम सपोर्ट जा रूल्स एंड रेगुलेशन्स आहिनि त बाबा जेको जंहिंखे पेंशन थी मिले त उनखे कार्ड नथो ठाराए ॾेई सघे, या जंहिंसां जिनजे घर में का गवर्नमेंट जॉब ऑलरेडी आहे त उनखे उहो कार्ड न मिलंदो आहे। ऐं सभिनी वर्ल्ड दुनिया में तारीफ़ थी आहे बेनज़ीर इनकम सपोर्ट कार्ड जी, त 98% ट्रांसपेरेंसी उनखे ॾेखारियो वियो आहे। त ईअं ई हे कार्ड हिकिड़ो अहिड़ो ठाहियूं जंहिंमें असांजो हिकिड़ो अमाउंट हुजे 5 लख रुपया या 6 लख रुपया, जिते एटलीस्ट हिकिड़ो कमिरो या हिकिड़ो विरांडो या 2 कमरा जेतिरो ठही सघे, को कचो ठाराए को पको ठाराए उहो ठहे। न त वरी पोइ जीअं इदारे सां ठाहिबो आहे त हिकिड़ो सर्वे थिए, सर्वे ते हिकिड़ो इदारो, वॾा इदारा जीअं सरसो आहे, स्टैंडर्ड हुजे त बाबा उन लेवल ते इहा घर ठाहे। नंबर 1 असांजो जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिन वक़्तु आहे। सेकेंड, तव्हां ॾिसो था पिया त असां कोई बि इदारो कैंप थो हणे, JDC आहे, वर्ल्ड बैंक वारा हणनि था पिया, अल ख़िदमत वारा हणनि था पिया, या वॾा इदारा जेका लखा आहिनि, उन्हनि खे गवर्नमेंट जो फुल सपोर्ट आहे। स्प्रेज असां था करायूं, उते मेडिकल कैंप्स असां हिकिड़ी मोबाइल सर्विस आहे, तव्हां आई कैन व्हाट्सएप यू, उहा वञनि थियूं पियूं। उते ॾींहं में 300 जेका उते एक्टिव आहिनि, जेका रहनि था पिया टेंट्स में, उहा उते अची पंहिंजो चेकअप था कराइनि। वॾो मसइलो आहे माल जो, त असां इन करे लाइफ स्टॉक डिपार्टमेंट या लाइफ स्टॉक डिपार्टमेंट तमामु घणो एक्टिव थियो आहे। ऐं उन्हनि खे वरी अमलो घटि हुयो डिस्ट्रिक्ट वाइज़, उन्हनि खे त न ख़बर डिज़ास्टर थियणो आहे, उन्हनि जा जेका हूंदा आहिनि उहा ई मैटरनिटी डॉक्टर्स एंड दीज आर वर्किंग अराउंड ओवर देयर। सो उन्हनि खे वरी असां जेका लोकल गवर्नमेंट जा असां वटि एक्स्ट्रा एम्प्लॉइज़ आहिनि UC सेक्रेटरी लेवल ते, असां उन्हनि खे उहा ॾिना आहिनि त उहा तव्हां असां खां इहा UC लेवल ते टीम्स वठो। एंड ओवरऑल सिंध में इहो मां तव्हांजी ॻाल्हि थो ॿुधायांव त तव्हां वञी करे जिते जिते टेंट सिटीज़ में माल वेठो आहे, फस्ट उन्हनि खे उहो कयो, एंड देन पोइ वरी ॻोठ वाइज़ हर इलाइक़े में तव्हां वापसि वञो।
वॾो असां वटि जेको मसइलो थियो आहे मच्छरनि जो थियो आहे ईअं ई मच्छरनि जी स्प्रेस ते हाणे कमु थो हले पियो त मच्छरनि जूं स्प्रे जेकियूं हर इलाइक़े में हुयूं के ख़राबु हुयूं के ठहियूं जीअं सर्दियुनि में हर इलाइक़े में ॿ हूंदियूं आहिनि उहा राति जो राउंड हणंदा आहिनि एंड सेकेंड राउंड हणंदा आहिनि उहो अहिड़ो हालात न हुयो हाणे पाणी बीठो आहे पाणी जे करे मच्छर तमामु घणो पैदा थियो आहे ऐं मच्छर जी इहा आहे त उहो माल थी मारे छॾे माना गऊं मरी वई कंहिंजी मेंह मरी वई त असां तालुका लेवल ते असां उन्हनि मशीन्स खे वधायो आहे ताकी एटलीस्ट each union council has 1 or 2 machines. If the union council is big in bigger size, so te bahujan agar नंढी आहे तो त हिकिड़ी मशीन हुजे जंहिंजा 3 दफ़ा स्प्रे थिए इहो लोकल गवर्नमेंट मिनिस्ट्री मां ऑर्डिनेंस पास थियो आहे ऐं उन्हनि जो पूरो उन्हनि खे सिस्टम ठाहे ॾिनो वियो आहे दवाई जो ऑयल जो जहाज़ जी स्प्रे जी बि ॻाल्हि हले थी पई कल्ह उहा मीटिंग बि थी आहे एग्रीकल्चर मिनिस्टर साहिब सां त अगरि पर उन में प्रॉब्लम इहो थिए थो त पब्लिक नंढा ॿार ॿाहिरि रहिया पिया आहिनि त ख़ुदा न ख़ास्ता को अहिड़ो हा त उहो चवंदा असां पहिरियों लेबोरेटरी मां चेक कराईंदासीं स्प्रे त अगरि उहो ह्यूमन इफेक्टिव न आहे त उहो कंदासीं अगरि उहो ह्यूमन इफेक्टिव आहे त पोइ उहो स्प्रे कोन थींदो सर ॿी हिकिड़ी ॻाल्हि इहा त हीअ त पाणी निकिरंदो ई न हाणे मूंखे लॻे थो घटि में घटि तव्हां लेट्स ईअं 6 महीना मां इहो 6 महीना घटि थो ॿुधायां 6 महीननि त अल्टरनेटिव छा आहे त हिन कैंप्स खे कीअं सस्टेन करिणो आहे कैंप्स स्कूलनि में सभु माण्हू वेठा जेके स्कूल बंदि हूंदा उहे ॿार इहो सॼो सिस्टम we had a plan and we already working on that. Number 1 त पाणी तव्हांजो महीने में निकिरी वेंदो जेको लैंड में बीठो आहे पाणी जो डिफरेंट आहे न जेको शहर में बीठो उहो निकिरी वियो ठीकु आहे उहो न आहे आई एम टॉकिंग अबाउट खैरपुर सखर घोटकी शिकारपुर जेका सिटी सखर डूबरा आहे पुराना सखर रोड ठीकु आहे शिकारपुर घोटकी इहे जेका बि बेल्ट आहिनि जेको सिटीज़ में मेन शहर उहो निकिरी वियो हाणे पाण किथे फाथाऊं पाण फाथाऊं एग्रीकल्चर लैंड्स में एग्रीकल्चर लैंड जिते हाणे प्लैनिंग थी आहे त तव्हां अॻिते हिन खे वञी डेज़र्ट में असांखे डेज़र्ट थो लॻे हिननि खे लेक्स लॻनि पियूं दादू एंड दीज़ एरियाज़ दैट्स वाई दैट मंचर लेक इंसिडेंट हैपन त उहो पाणी ओॾे मोकिलिणो आहे जॾहिं एग्रीकल्चर जो पाणी ओॾे वेंदो निकिरंदा वेंदा एंड पोइ छा हूंदो त इन में ज़मींदारनि जो हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे ज़मींदार छा कंदा आहिनि जेको लोकल ज़मींदार हूंदा आहिनि उहा ट्रैक्टर्स ते पखा अरेंज कंदा आहिनि ख़ुदि ई बिकॉज़ अलाह साईं उन्हनि खे एतिरो ॾिनी आहे त उहो पाणी हर कंहिंखे दिमाग़ में वीट बि आहे त असांखे वीट मोकिले 20-25 ॾींहंनि में ऐं जेको अगरि नथो करे त इन तवसो सां उहो ईअं करे एडवाइस बि त उहो पाणी बि तव्हां छो त हाणे कैनाल्स नारा तव्हांजा जेका वाहन उहा लोअर थी विया आहिनि दरिया टपी वियो त उहो लोअर थी विया आहिनि ऑटोमेटिक एवरी एग्रीकल्चर लैंड हैज़ द साइड त उहो पाणी कढी ऐं थ्रो करिणो आहे पहिरियां त शुरू वारा 10 ॾींहं त इहो मसइलो साईं पाणी हितां त कढूं पुछूं किथे होॾे बि पाणी आहे त उहो वापसि मोटी पहुचे अलॻि ॾिसी सांगड़ वारी ॻाल्हि इहा सही कई त मां जिते पाणी कढां थो उते ई पाणीअ मां वञे करे पाणी ही वॉज टॉकिंग अबाउट त जीअं चयो मैम त सर उहो ट्रोलिंग जेकी आहे उहा वर्ड्स ई खणी थी थिए बजाए कंहिंजो उहो सोचण जे त उहो ट्रोल वर्ड्स थिया जेसि ताईं उहा ॻाल्हि माण्हू खे सम्झ अचे त सेकेंड प्लान इहो आहे थर्ड जॾहिं इहो पाणी निकिरंदो हाणे तव्हां जेका असां हिकिड़ी तव्हां न ॾेखारी मां तव्हांखे व्हाट्सअप करे छॾींदो असां हिकिड़ो जेको बि सखर जो बंदि आहे घोटकी जो बंदि आहे शिकारपुर जो बंदि आहे इन्हनि टिनिनि बंदनि ते सभिनी खां पहिरियों असां टेंट सिटी ठाहे छॾीसीं नंबर 1 पहिरीं टेंट सिटी पूरे पाकिस्तान में असां ठाहीसीं विद JDC विद सिंध गवर्नमेंट विद LCA सिंध मिलाए सिलाए किथे मानी रखीसीं किथे टेंट रखियासीं किथे मेडिकल कैंप रखीसीं ईअं मुख़्तलिफ़ सिस्टम ठाहियोसीं तीनों डिस्ट्रिक्ट्स में पूरे बंद पे अब वो बनाने का मकसद क्या था मकसद ये था कि ये बरसात हो रही है बंद होता है ये पक्का है और ये कच्चा है तो जो कच्चा डूब रहा है जब पानी आपका तव्हां जो जॾहिं सैलाब हुजे त तव्हां निकिरी अची बंद ते वेही रहो उते तव्हांखे टेंट मिलंदो तव्हांखे मानी मिलंदी तव्हांखे स्प्रे मिलंदो तव्हांजे जानवरनि जो हू मिलंदो तव्हांखे ॿारनि जा टीका मिलंदा एंड हू एवर सो तव्हां अचणु चाहियो था तव्हां था अचणु चाहियो साईं थो अचणु चाहे राशन जा बैग खणी तो तव्हांखे रस्ते जो सिस्टम आहे तव्हां सखर मां निकितो तव्हां घोटकी मां निकितो तव्हां कराची मां निकितो तव्हां हैदराबाद अथव तव्हां अची बंदि ते पुॻो एंड यू डिस्ट्रीब्यूट एवरीथिंग हाणे उतां माण्हू वापसि वञणु शुरू थिया आहिनि छो वञणु शुरू थिया आहिनि बिकॉज़ कच्चे में पाणी डाउन थी वियो आहे पीपल आर गोइंग बैक टू देयर लाइव्स प्रॉब्लम पाण खे छा आहे जेको पाण जिन ते पाण एॾो वॾो सभु रड़ियूं था कयूं त जंहिं माण्हुनि जा घर टुटी पिया आहिनि सर प्रॉब्लम इहो आहे अब आपसे कोई टेंट नहीं मांगेगा आप देखिएगा 2-3 दिन के बाद तव्हां सां डिमांड टेंट जी घटिजी वेंदी तव्हां खां तरपाल जी घटिजी वेंदी तव्हां ते डिमांड सभिनी ते ईंदी राशन नंबर 1 नंबर 2 मॉस्किटो नेट नंबर 3 वी वांट रीबिल्ड आवर हाउसेस गर्मी एॾी आहे त को टेंट में सुम्हंदो न
ना बिल्कुल इहा पख ई कोन्हनि टेंट में ॾाढी हालत लॻी पई आहे। त हर कोई माण्हू जेके हाणे जेके तव्हां ते प्रेशर ईंदो सियासतदाननि ते, पॉलिटिशियंस ते, NGOs ते, बिज़नेसमैन्स ते, गवर्नमेंट्स ते, उहो इहो ई हूंदो त बाबा असांखे राशन जो महीने जो, असांखे नेट जो मच्छरनि जी जेसि ताईं स्प्रेस केतिरो कमु करनि थियूं पियूं, ऐं नंबर 3 त असांजा हे जेको घरु किरी पियो आहे इनखे वापसि कीअं ठाहींदासीं। एॾो वॾो मतिलबु जेका माण्हुनि जी कंप्लेन आहे, हाणे हिनखे थोरो समराइज़ प्रोग्राम माइंड अप ते बि आहे, केॾो वॾो माण्हुनि जी जेका कंप्लेन आहे जस्टिफाइड आहे न कंप्लेन। हेॾो वॾो डिज़ास्टर शायदि 1940 वारी बोर्ड खां बि चवनि था वधीक एॾो नुक़सानु थियो। जेका डिज़ास्टर आयो मुंहिंजे ख़्याल में पंहिंजे सिंध जी पूरी डेमोग्राफी खे चेंज करे छॾियो। ॾिसो रोड्स तबाह थी विया, रेलवे तबाह थी वियो, कुझु एयरपोर्ट्स खे नुक़सानु थी वियो, माण्हुनि जा घर ठही विया, बिज़नेस ख़तमु थी विया, माने हर तरह सां हर माण्हू खे साईं वारी चवणी लॉस थियो, नंढे खां नंढे माण्हू खे, वॾे खां वॾे माण्हू खे। किन जूं फैक्ट्रियूं ॾिसो पाणी में तबाह थी वियूं, त उहे बि त उहे लॉस करण जे लाइ इहो हिकिड़ो टाइम प्रोसेस आहे जंहिंखे स्टेट खे तमामु हिकिड़ो पॉज़िटिव रोल प्ले करिणो पवंदो। उनखां सवाइ इहो नामुमकिन आहे। उहे कमेटियूं ठाहिणियूं पवंदियूं जंहिंजा हेड्स न्यूट्रल हुजनि, जंहिं ते माण्हुनि जो एतबार हुजे। थींदो क्योंकि ऑब्वियसली असां गवर्नमेंट सां बि अटैच्ड आहियूं, पाण में बि असां ॻाल्हायूं था, इहो थियणो आहे, दिस इज़ अ रिहेबिलिटेशन प्रोसेस। बट वॉट अबाउट द अपकमिंग फ्लड विच वुड बी coming after might be the 5 years or according to the predictions after the 3 years or the 10 years or the next year. Fifth vulnerable country in the world. We have to work on that also, and this we will call कि ये असांजी long lasting planning आ। हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि चवणु चाहींदसि कि गवर्नमेंट सुठो कमु करे पई, स्टेट सुठो पंहिंजी कोशिशि करे पई, लेकिन जेके असां जहिड़ा माण्हू इन्वॉल्वड आहिनि ग्राउंड ते, असां वटि बि कुझु आइडियाज़ आहिनि, कुझु सिचुएशन खे असां असेस वेठा कयूं था, त उन्हनि डायलॉग्स जे प्रोसेस में अगरि असांखे बि इन्वॉल्व कंदो रहियो वञे असांजे इलाइक़नि में बेशक, त मुंहिंजे ख़्याल सां असां मिली करे हिकिड़े सुठे चेंज जी तरफ़ ज़रूरु वञी सघूं था। असां इहो कयूं बि था, असां ओवरऑल जेकी बि NGOs आहिनि ॿी हिकिड़ी एडवाइस हले थी पई त ऑल शहबाज शरीफ़ कई बि आहे, त ऑल पॉलिटिकल पार्टीज़ कॉन्फ्रेंस बि कयूं था पिया, त हर कंहिंखे ऑन बोर्ड वठूं, हर कंहिंखे ऑन स्टेक वठूं, त बाबा छा हेल्प करे सघिजे थी पई, ऐं तव्हांजो हुन में कॉन्ट्रीब्यूशन छा हुजणु खपे। सुवाल तव्हांजो को फाइनल मैसेज आहे, एनीथिंग यू वांट टू से, ग्राउंड रियलिटी कुझु जहिड़ी का शइ, एनीथिंग यू वांट टू से? इहा ई ॻाल्हि आहे कि कैंप सिटीज़ में हमेशह माण्हुनि खे नाहे रहणो, ऐं जॾहिं असां हिते घरनि जी बि ॻाल्हि कयूं था त मां तव्हांखे जीअं ॿुधायो कि असां ग्राउंड ते आहियूं ऐं ख़ुसूसन ख़वातीन सां मां घणो कनेक्टेड हूंदी आहियां। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी बि तमामु घणी तारीफ़ थी आहे, बट स्टिल जॾहिं माण्हुनि जे हथनि में कार्ड्स आहिनि त उहो मिसयूज़ था थियनि, उन्हनि खे यूज़ नथी ATM मशीन करणु अचे, माण्हुनि उन्हनि जो एडवांटेज था खणी वठनि, उन्हनि खे ATM मशीन जे लाइ पंहिंजे ॻोठनि मां तमामु दूर ताईं अचिणो थो पए। त जॾहिं प्लान थियनि उन्हनि जे घरनि जा कार्ड्स, त इन्हनि शयुनि खे माइन्यूट शयुनि खे ज़रूरु एड्रेस कयो वञे कि उन्हनि जा घर ठाहिराइण जा, ईअं न कि 5 लख में उन्हनि खे मिलनि ऐं ॿियो किथे हणी छॾनि ऐं वरी उहो गवर्नमेंट खे चवनि कि उहे त असां, त इहा हिकिड़ी मॉनिटरिंग बि थियणु खपे कि बाबा घर लाइ पैसो आहे त घर ई ठहे, ताकि प्रॉपर तरीक़े सां रिसोर्सिस खे यूज़ेज कयो वञे ऐं माण्हुनि खे बाक़ाइदा विज़िबल चेंज में नज़र अचे गवर्नमेंट जी हिन पॉलिसी सां। चवंदासीं ही जेका असांजी अवाम में सिंधी क़ौम आहे उनखे असां बजाए जो ही पिनण ते या इनखे एड ते हेरायूं, इन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहण जे लाइ हिकिड़ी मुस्तक़िल सुठी हिकमत अमली जोड़ियूं। असांजा जेके सेक्टर लॉसिस में आहिनि उनखे पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप ते खणी अचे, हुनमें मेरिट बेसिस ते भर्तियूं करियूं, नवां इंडस्ट्रियल ज़ोन ठाहियूं, हिकिड़ो नओं इंफ्रास्ट्रक्चर ठाहियूं जंहिंसां असांजी क़ौम बजाए पिनण जे पंहिंजे पेरनि ते हिननि जे स्किल्स खे यूज़ करे अञा वधीक क़ौम खे उनमां असां रेवेन्यू जनरेट बि करे सघूं था इन्हनि जो स्किल्स वी हैव अ मैन पावर, वी हैव अ स्किल्ड वुमेन्स, दे कैन डू सो मेनी थिंग्स व्हिच वी कैन यू नो, उनजी हिकिड़ी मार्केटिंग सुठी थी सघे थी। सर एनीथिंग यू वांटेड लास्ट में बिकॉज़ वो प्रोग्राम वाइंड अप है सर मुंहिंजो इहो मैसेज हूंदो बीइंग अ कुमेल नॉट अ पॉलिटिकल पर्सन नॉट LC कुझु थोरो शो यू पेन एनीथिंग असांजो इहो मैसेज हूंदो त ॾिसो अहिड़ा ॾींहं अहिड़ो डिज़ास्टर अहिड़ी तकलीफ़ां अलाह साईं उन्हनि ई क़ौमनि ते ॾींदो आहे जंहिंखे इहा कैपेबिलिटी हूंदी आहे बर्दाश्त करण जी, ऐं इंशाअल्लाह असां सभु मिली करे हिन मां निकिरंदासीं, पाकिस्तान ऐं सिंध खे वापसि वरी राइज़ एंड शाइन कंदासीं, ऐं जेका बि हिन में कंट्रीब्यूशन आहे त उहो उनखे अलाह साईं उन्हनि जो अजर ॾींदो। तव्हां सिंधियुनि जो जिते असां जिते डिज़ास्टर थियो आहे, जिते इहो प्रॉब्लम थियो आहे, उन्हनि खे सिर्फ़ु इहो आहे त तव्हांखे अलाह साईं ते यकीन रखणु खपे, पंहिंजे जेका तव्हांजा दोस्त आहिनि उन्हनि ते यकीन रखो, इंशाअल्लाह
तव्हां सभिनी सां ऐं इहा बि जेकी शिकायत हले थी पई हिकिड़ो इहो बि मां मैसेज खां पहिरियां हिकिड़ो इहो तव्हांखे ज़रूरु कंदुमि त जेको हले थो कुझु बि न आहे, ईअं न आहे। तव्हां बिल्कुलु चेक कयो, ज़रूरु हिकिड़े ॻोठ में अगरि 20 घर आहिनि त 2 घर या 3 घर रहिया हूंदा, पर 15 घरनि में आहे। गवर्नमेंट्स, NGOs, लोकल बॉडी सिस्टम, एवरीबडी इज़ देयर एंड सभु माण्हू कमु था करनि, त उनखे बि ॾिसो ऐं इनशाअल्लाह त पाण सभु इन मां निकिरी ईंदासीं। So well, thank you so much for being with us. Thank you, sir. So much. Thank you. अल्लाह से कंदो सिंध खुशहाल थींदी, सिंध वरी जेको आहे इहे मसइला हल थींदा। आहे त ॾुखे मरहले मां मूंखे अहसासु आहे त कंहिं घर मानी न आहे, कंहिं घर पाणी न आहे, न हूंदो, पर हाणे पाण खे हिन ॾुखे सुखे वक़्त खे हिकिड़ो मोह ॾियणो आहे। ऐं शोई भाई आप हम जी जी शुरू। कभी यूं लगा न कोई यहाँ, कभी यूं लगा कोई और है, न तेरा खुदा कोई और है, ना मेरा खुदा कोई और है। ये जो रास्ते हैं जुदा जुदा, ये मामला कोई और है। कई लोग थे जो बिछड़ गए, कई नक्श थे जो बिखर गए, कई शहर थे जो उजड़ गए, अभी जुल्म क्या कोई और है, ना तेरा खुदा कोई और है, ना मेरा खुदा कोई और है। जिसे ढूंढता है यहाँ वहाँ, तेरे दिल में वो मौजूद है, जिसे मिल गया एक बार वो, उस दिल में असरे सजूद है। अल्लाह अल्लाह अल्लाह, ना तेरा खुदा कोई और है, ना मेरा खुदा कोई और है। ये जो रास्ते हैं जुदा जुदा।